अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां सभिनी खे भलीकार चऊं था म्यूज़िकल नाइट विद कशिश में। मां आहियां तव्हांजी पंहिंजी मेज़बान बाग़ गज़ल। उम्मीद थी कयां त तव्हां पंहिंजे पंहिंजे घरनि में तमामु ख़ूबसूरत ऐं सुकून वारी ज़िंदगी गुज़ारींदा हूंदो। ऐं अॼुकल्ह सुकून जेको आहे तव्हांखे पंहिंजे अंदरि ई ॻोल्हणो पवंदो आहे, त तव्हां ॻोल्हियो उनखे तव्हांखे मिली वेंदो ऐं तव्हां इलाही सुठी ऐं पॉज़िटिव ज़िंदगी गुज़ारे सघो था। ऐं जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं दोस्ती जे रिश्ते जी, त दोस्ती जो हिकिड़ो अहिड़ो ख़ूबसूरत रिश्तो हूंदो आहे जेको रत जे रिश्तनि खां बि वधीक कॾहिं कॾहिं थी वेंदो आहे। दोस्त अहिड़ा जॾहिं तव्हांखे मिली वेंदा आहिनि, सुठा दोस्त मिली वेंदा आहिनि, तव्हांजो उन्हनि सां सालो साल ईअं गुज़री वेंदा आहिनि त ख़बर ई न पवंदी आहे। त तव्हां कोशिशि कयो पंहिंजी ज़िंदगियुनि में सुठा दोस्त आणियो, पर असां त कोशिशि करे सघूं था। अॻिलो माण्हू तव्हांखे धोखो ॾिए थो या तव्हां सां सचो हले थो, उहो त तव्हांखे अॻिते वञी ख़बर पवंदी आहे टाइम टू टाइम। इवेंचुअली हर शइ जे बारे में इंसान खे ख़बर पइजी वेंदी आहे। पर हिकिड़ो हज़रत अली जो कॉल आहे न, त आज़माए हुए को आज़माना बेवकूफ़ी है। त तव्हां आज़मायल इंसान खे कॾहिं बि न आज़माइजो। ऐं जंहिं तव्हांखे कॾहिं धोखो ॾिनो हुजे, चाहे उहा दोस्ती हुजे, चाहे उहो प्यार मोहबत जो धोखो हुजे, चाहे उहो रिश्तनि जो धोखो हुजे, हमेशह तव्हां उन ॻाल्हि खे माइंड ते रखिजो ऐं कॾहिं बि उन इंसान खे वरी मौक़ो न ॾिजो जो तव्हांजी ज़िंदगी अची वरी ज़हर करे छॾे। त हमेशह ख़ुशि रहो ऐं सुठा सुठा दोस्त रखो, सुठियूं सुठियूं हिक ॿिए सां ॻाल्हियूं शेयर कयो। दोस्ती इलाही ख़ूबसूरत रिश्तो आहे, त हिनखे संभाले रखो। अगरि तव्हां वटि इलाही सुठो दोस्त आहे त तव्हां इलाही लकी आहियो। त इन ई हिकिड़ी सुठी ॻाल्हि सां गॾु अॼु प्रोग्राम जी शुरूआति कयूं था। तव्हांखे असां महिमान जो तारीफ़ न कराईंदासीं। जॾहिं हुननि जो गानो ॿुधंदो तव्हांखे पाण ई ख़बर पइजी वेंदी ऐं उनखां पोइ उन्हनि सां उन्हनि जी पर्सनल लाइफ ते ऐं कुझु गाना बि असां ॿुधंदासीं। ज़ाहिर आहे म्यूज़िकल नाइट विद कशिश आहे त राग ई राग हूंदो। त अचो त असां पंहिंजे पहिरें गाने जी तरफ़ ऐं महिमान जी तरफ़ हलूं। नारा अली जा लगाईंदम, जश्न मौला जो मलाईंदम। नारा अली जा लगाईंदम, जश्न मौला जो मलाईंदम। नारा अली जा लगाईंदम, जश्न मौला जो मलाईंदम। कुल ईमान अली, दीन जो शान अली। कुल ईमान अली, दीन जो शान अली। हो को दुनिया में हुलाईंदम, मौला जो जश्न मलाईंदम। नारा अली जा लगाईंदम, जश्न मौला जो मलाईंदम। जाए विलादत काबो, अली हसनैन जो बाबो। जाए विलादत काबो, अली हसनैन जो बाबो। फरमायो पाक पैगंबर अली इल्म जो दर। फरमायो पाक पैगंबर अली इल्म जो दर। नौकर उन जो सदाईंदम, मौला जो जश्न मलाईंदम। नारा अली जा लगाईंदम, जश्न मौला जो मलाईंदम। अली की आमद आहे, दुनिया की जश्न मनाए। अली जी आमद आहे, दुनिया की जश्न मनाए। फनकार आने सारा अनदुस हैदरी नारा। फनकार आने सारा अनदुस हैदरी नारा। मौला जो जश्न मलाईंदम, नारा अली जा लगाईंदम। नारा अली जा लगाईंदम, जश्न मौला जो मलाईंदम।
पंज तन जाहूं साइल ख़ालिद शाह ऐं घायल दरे पंज तन जाहूं साइल मोमिन ईंदा सारा पाए लिबास तारा मोमिन ईंदा सारा पाए लिबास तारा कसीदा तने के ॿुधाईंदम मौला जो जशन मनाईंदम नारा अलीअ जा लॻाईंदम जशन मौला जो मल्हाईंदम कुल ईमान अली दीन जो शान अली कुल ईमान अली दीन जो शान अली हो को दुनिया में हुलाईंदम मौला जो जशन मल्हाईंदम नारा अलीअ जा लॻाईंदम जशन मौला जो मल्हाईंदम नारा अलीअ जा लॻाईंदम जशन मौला जो मल्हाईंदम ज़बरदस्त असां तमामु ख़ूबसूरत कसीदो चवंदासीं हिनखे मौला अली जो कसीदो ॿुधो आहे ऐं अॼु मौला अली जे नाले सां असां शुरूआति कयूं था पंहिंजे प्रोग्राम जी तमामु सीनियर असां वटि म्यूज़िक डायरेक्टर ऐं सिंगर मौजूदु आहिनि जी आर सागर उन्हनि खे वेलकम कयूं था महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं असांजे प्रोग्राम में आया आहियो त ॾाढो सुठो लॻो तव्हांजो इहो ऐं कीअं पई गुज़रे ज़िंदगी ॾाढो ज़बरदस्त तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां बि घुरायो असांखे पैसा त नथा ॾियो पर ईअं घुरायो जी सो ॾाढो ज़बरदस्त माशाल्लाह सुठी बि गुज़रे बिल्कुलु ऐं दोस्ती जी जीअं मां ॻाल्हि कई सवेर टॉपिक दोस्ती जो आहे तव्हांजी ज़िंदगी में तव्हांजे बेस्ट फ्रेंड्स केतिरा आहिनि कॾहिं धोखो मिलियो दोस्ती में दोस्त काफ़ी सारा आहिनि पर धोखो अञा ताईं अलाह साईं रहम करे त कोन मिलियो आहे ऐं दोस्त ॾाढा सुठा दोस्त आहिनि बहितरीन दोस्त आहिनि असांजा ख़ुशनसीब आहियो जो तव्हांखे कॾहिं धोखो न मिलियो आहे अलाह ऐं तव्हां वरी ॻाल्हि जेको सवेर तव्हां चयो त जेको धोखो ॾींदो आहे उहो दोस्त न हूंदो आहे बिल्कुलु जेको धोखो ॾींदो आहे उहो दोस्त न हूंदो आहे बिल्कुलु ईअं ई आहे ऐं शोभी भाई तव्हां ॿुधायो त अॼु मां तव्हां सां सिंधी में ॻाल्हाईंदमि तव्हां ॿुधायो त तव्हांजा केतिरा फ्रेंड्स आहिनि कॾहिं धोखो मिलियो हुजे दोस्त तो दोस्त हैं और दोस्तों से धोखा बिल्कुल भी नहीं मिलता बात क्योंकि जो दोस्त होते हैं वो कभी धोखा नहीं देते जो धोखा देते हैं वो दोस्त नहीं होते सही और कोई धोखा दे दे तो फिर क्या किया जाए तो वो हमारा ही एक जिसे कहते हैं हमारा कसूर होता है कि हम किसी पे बेइंतहा ट्रस्ट कर लेते हैं ट्रस्ट कर लेते हैं और वो दोस्त नहीं होता तभी हमें धोखा मिलता है एग्जैक्टली ऐसा ही है और नाज़रीन तव्हां बि बची रहो नेगेटिव माण्हुनि खां छो जो ज़िंदगी हिकु दफ़ो मिलंदी आहे त छो न उनखे असां लाइ ख़ूबसूरत तरीक़े सां गुज़ारियूं धोखा ऐं इहे सभु दीस थिंग्स आर पार्ट ऑफ लाइफ त तव्हां कॾहिं बि इन्हनि शयुनि ते पंहिंजे दिमाग़ खे या पंहिंजी ज़िंदगी खे तव्हां कॾहिं बि अफ़सुरदा न कजो हमेशह ख़ुशि रहो ऐं जी आर सागर अॼु असां सां मौजूदु आहिनि तव्हां म्यूज़िक डायरेक्टर बि आहियो त इन खे थोरो एलेबरेट कयो त तव्हां सॉन्ग्स वग़ैरह ट्रैक्स ठाहींदा आहियो जी जी बिल्कुलु ट्रैक्स मिक्सिंग वग़ैरह रिकॉर्डिंग म्यूज़िक बि ॾींदा आहियूं ऐं इहो सॼो कमु स्टूडियो मुंहिंजो पंहिंजो आहे ज़बरदस्त मां अची चुकी आहियां मां नाज़रीन खे ॿुधायां त जेको हींअर रिसेंटली KTN ते गानो रिलीज़ थियो आहे असांजी यादि सताए उहो बि साद अलवी ऐं हिननि जे स्टूडियो में असां उहो रिकॉर्ड कयोसीं ऐं ॾाढो ज़बरदस्त हिननि जे स्टूडियो जो माहौल हुयो उते KTN ते हले पियो अॼुकल्ह यासिर समो जी आवाज़ में जी जी उहो बि बिल्कुलु ज़बरदस्त साद अलवी ऐं असां सही तव्हां पाण KTN जो हिकिड़ो हिसो आहियो ऐं ॾाढी ख़ुशी थी आहे तव्हां असां वटि मौजूदु आहियो कॾहिं तव्हां शुरूआति कई एज़ अ म्यूज़िक डायरेक्टर असल में मुंहिंजी शुरूआति इन फील्ड में जेको मीडिया फील्ड में इन में रिकॉर्डिंग में सन 2000 खां आहे अच्छा तक़रीबन 22 साल थी चुका आहिनि सो आउं एज़ ए इंजीनियर रिकॉर्डिंग 15 साल तक 14 साल 15 साल कमु कयो उनखां पोइ सिंगिंग जो शौक़ु जाॻियो अच्छा सो वो सिंगिंग करणु शुरू कई ऐं गॾोगॾु सिंगिंग बि हले थी म्यूज़िक बि हले थो रिकॉर्डिंग बि हले थी मतिलबु 4-5 कम आहिनि सो 22 साल थी विया आहिनि तव्हांखे बिल्कुलु 22 साल ॼमण सां ई शुरू करे छॾियो म्यूज़िक बस नंढी उमिरि में शुरू थी आहे तक़रीबन ज़बरदस्त पोइ सिंगिंग जो बि ज़ाहिर आहे तव्हां उन फील्ड में आहियो सॉन्ग्स ठाहियो था त तव्हांखे बि नेचुरली शौक़ु असल में मूंखे शुरू खां हूंदो जॾहिं मां स्कूल में पढ़ंदो हुउसि न त कॾहिं कॾहिं सर चवंदा हुया को गानो ॿुधायो त मां उते गुनगुनाईंदो हुउसि त उन्हनि खे पसंदि ईंदो पोइ हर हफ़्ते मूंखां गानो मतिलबु कॉम्पिटिशन वग़ैरह में हिसो वठंदा हुआ मतिलबु ईअं थोरो हूंदो हो त चवंदा हुआ गानो ॿुधाए अॼु थोरो झुंगारे छॾियो त उन हिसाब सां शौक़ु शुरू खां हूंदो सही ज़बरदस्त कचहरी त अञा बि कंदासीं नाज़रीन पर सेगमेंट जी तरफ़ बि हलूं था असांजो पहिरियों सेगमेंट आहे अंताक्षरी शोभी भाई तव्हांखे गानो ॻाए ॿुधाईंदा आहियूं तव्हांखे पोइ एंड में जेको लफ़्ज़ हूंदो हुन ते तव्हांखे जीअं हूंदो आहे अंताक्षरी अच्छा त प्लीज़ कोशिशि कंदासीं बिल्कुलु
हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना, हमें तुमसे प्यार रे। अरे रहे सदा सिंधु जी छोली मारूड़न जी मिठड़ी बोली, रहे सदा सिंधु जी छोली मारूड़न जी मिठड़ी बोल, गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा नारा नारा, जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। नून वाह नून नजर के सामने जिगर के पास, नजर के सामने जिगर के पास कोई रहता है, वो तुम नजर के सामने जिगर के पास। वाह सीन सामूं हिन महफ़िल में सुहिणो वेठो आहे, दिल वियो चोराए मुंहिंजी दिल वियो चोराए, दिल वियो चोराए मुंहिंजी दिल वियो चोराए। ए ये ये यम्मा 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 ये खूबसूरत समा, यम्मा 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 ये खूबसूरत समा। नून समा यानी कि नून नाना करके हम तो नाना करके प्यार नाना करके प्यार गायो ना। नाना करके प्यार है मैं कर गई आगे मुझे नहीं आता, डर गई मर गई ये क्या मतलब ये- इनकी तरफ से था या ये बस हम दोनों दोनों एक ही टीम में बस। आप मेरी आड़ी हैं इनकी आड़ी हो रही है। मैं आज न्यूट्रल हूँ। क्या आगे ये नून ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे हम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। ये गलियां ये चौबारा यहाँ आना ना दोबारा, ये गलियां ये चौबारा यहाँ आना ना दोबारा, अब हम तो भये परदेसी के तेरा यहाँ कोई नहीं, के तेरा यहाँ कोई नहीं। ये अगेन फिर ये जी मैं काउंटडाउन स्टार्ट थी क्या? 10 9 8 7 6 यूं तो हमने लाख हंसी देखे हैं, तुम सा नहीं देखा, तुम सा नहीं देखा। देखिए जी यार भाई मैंने आपकी तरफ से गा दिया। पहली बार शोभी भाई ने आपने फर्स्ट टाइम किसी गेस्ट की साइड ली है सर और यू आर द लकीस्ट पर्सन। ही इज माय फ्रेंड। या एग्जैक्टली। क्या था आपने किस पे नून ये रे अलिफ जी अलिफ तो भैरवी राग की तरह है बहुत, इट्स वेरी यू नो इजी टू। हाँ आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके, आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके। ज़बरदस्त ज़बरदस्त ऐं नाज़रीन अॼु जा जेके विनर आहिनि उहा मां न आहियां, असांजा गेस्ट आहिनि GR सागर, तमामु ख़ूबसूरत हिननि निभायो ऐं शोभी भाई बि हमेशह बेस्ट हूंदा आहिनि। असां वटि अजय बि मौजूदु आहिनि ढोलक ते ऐं इंशाल्लाह हाणे कचेरी जो सिलसिलो जारी रहंदो, असां कलाम बि ॿुधंदासीं। फ़िलहाल इट्स राइट ऑन टाइम फॉर अ शॉर्ट कमर्शियल ब्रेक, सो डोंट गो एनीवेयर, कीप वॉचिंग कशिश TV।
वेलकम बैक नाज़रीन, तव्हां सभिनी खे ॿीहर भलीकार चऊं था म्यूज़िकल नाइट विद कशिश में। ऐं असां वटि तमामु सुरीला ऐं तमामु सीनियर असां वटि सिंगर मौजूदु आहिनि, GR सागर। उन्हनि सां वधीक कचेरी जो सिलसिलो जारी कयूं था। ऐं जीअं त मां धोखे जी ॻाल्हि कई, त प्लीज़ तव्हां दोस्ती में कॾहिं धोखो न ॾिजो ऐं हमेशह हिक ॿिए जो ख़्यालु रखो, हिक ॿिए सां गॾु रहो, छो जो गॾु रहण में यूनिटी में ई कामयाबी आहे। ऐं ख़ुशी बि तॾहिं मिलंदी आहे जॾहिं पाण में सभु गॾिजी मिली करे रहनि, ऐं तमामु सुठी ज़िंदगी बि ईअं ई गुज़रंदी आहे। त हमेशह हिक ॿिए जो ख़्यालु रखो। त असां पंहिंजे महिमान जी तरफ़ हलूं था। त तव्हां जीअं म्यूज़िक एज़ अ म्यूज़िक डायरेक्टर तव्हांखे 22 साल थी विया आहिनि माशाल्लाह सां। त तव्हां जीअं ॿुधायो त तव्हां कॉम्पिटिशन्स में बि हिसो वठंदा हुयो स्कूल में, बिल्कुलु। त नंढपण जी लाइफ कीअं गुज़री, थोरो ॿुधायो। नंढपण जी ॾाढी बहितरीन। नंढपण ॿार त मतिलबु चवंदा आहिनि खेॾण नंढे हूंदे छा ख़्वाहिश हूंदी तव्हांजी, त वॾो थी मूंखे हे वॾो थी मुंहिंजी ख़्वाहिश हुई त मां डॉक्टर थियां। अच्छा सही। तव्हां हिकिड़ी तरह सां डॉक्टर बि त आहियो, म्यूज़िक बि त हिकिड़ो इलाज आहे। इहा बि ॻाल्हि आहे, पर डॉक्टर वरी सिंगरनि जा थी वियासीं त उते अची उन्हनि खे सिंगरनि जी रिकॉर्डिंग मिक्सिंग इहे हो सॼो हिन पासे थी वियासीं। सही। फैमिली में कंहिं सपोर्ट कयो तव्हांखे इन फील्ड में? मुंहिंजी मदर, मुंहिंजे वालिद साहब। अच्छा, तव्हांजी शादी थियल आहे? जी बिल्कुलु। ॿार आहिनि? बिल्कुलु। उन्हनि में कंहिंखे शौक़ु आहे सिंगिंग जो या? मुंहिंजी नंढड़ी आहे, ॿ कलाम आहिनि पाकिस्तान जा। जी जी बिल्कुलु, यूट्यूब ते बि रखियल आहिनि। ज़बरदस्त। नालो छा आहे तव्हांजो? कृपा। कृपा। जी जी ज़बरदस्त। मां ज़रूरु ॿुधंदमि। तव्हां खां इंस्पायर थी हूंदी? बिल्कुलु। उनखे सॼो सिस्टम उनखे पाण ई शौक़ु हो, पर पोइ वरी उनखे हिकिड़ो असां मैशअप 14 अगस्त जे हवाले सां करायोसीं। ज़बरदस्त। मूंखे ख़बर हुजे त मां तव्हांजी नंढड़ी खे बि हिते घुरायो आहे गॾु। नेक्स्ट टाइम इंशाल्लाह नेक्स्ट टाइम ज़रूरु। अच्छा, तव्हां हिकिड़ो गानो ठाहींदा आहियो, हिकिड़ो ट्रैक ठाहींदा आहियो। जी जी। त उन में घणो वक़्तु लॻंदो आहे तव्हांखे? हिकिड़े ॾींहं में ठहंदो आहे, 2-3 ॾींहंनि में ठहंदो आहे, या इलाही लंबो प्रोसीजर हूंदो आहे, या राग अगरि ॾुखियो हुजे या आसान हुजे, छा डिफरेंस छा आहे? न, इन में असल में छा आहे त म्यूज़िक जेका आहे न, इहा कुदरती आमद आहे। पाण अगरि वियूं था म्यूज़िक ठाहिण लाइ, त असां हिकिड़े ॾींहं में हिकिड़ो गानो बि नथा ठाहे सघूं। अगरि दिमाग़ जे अंदरि शयूं अची थी वञनि त हिकिड़े ॾींहं में 5 गाना बि ठही था वञनि। छो त हीअ कुदरती हिकिड़ी आमद। शाइर जेको आहे शाइरी लिखे थो, लिखण ते वेहे थो, तुंहिंजे दिमाग़ जे अंदरि लफ़्ज़ ईंदा त लिखंदो। इहा बि हिकिड़ी कुदरती अलाह जी तरफ़ां आमद आहे। बिल्कुलु। इंसान खे आमद थींदी त उहो लिखंदो। मतिलबु हिकिड़े ॾींहं में तव्हां त 5 गाना बि तव्हां करे 5 बि करे सघो था, असां 10 बि करे सघो था। पर उहा त हिकिड़ो दिमाग़ हले पियो ऐं मतिलबु कंटिन्यूटी में दिमाग़ आहे, त विच में वरी को अहिड़ो भंड थी वियो त पोइ वरी सॼो दिमाग़ हलियो वेंदो, ॿिए पासे दिमाग़ वेंदो। त इहो सही आहे 5 गाना करणु या हिकिड़े ॾींहं में हिकिड़ो गानो करणु? 5 करणु सही आहे। छो अॼुकल्ह त टेक्नोलॉजी एॾी तेज़ थी वई आहे त अॼुकल्ह त असां आऊं स्टूडियो में तक़रीबन हिकिड़े ॾींहं में 15 गाना रिकॉर्ड बि करे ईंदो आहे। हिकिड़े सिंगर जा रिकॉर्डिंग करे विथ मिक्सिंग करे हल बाबा खण पंहिंजे वाह खे। उहे ट्रैक्स सिस्टम ते हूंदा आहिनि, जेके ठहियल ट्रैक हूंदा आहिनि उन्हनि जे मथां। फ्रेश ट्रैक हूंदो, उनमें टाइम लॻंदो आहे, 2 ॾींहं खां 3 ॾींहं लॻी वेंदा आहिनि। सही। जॾहिं कोई हिकिड़ो एल्बम ठाराईंदो आहे, कोई एल्बम में तक़रीबन 15 ॾींहं लॻी वेंदा आहिनि। अच्छा, 15 ॾींहं। हिकिड़े एल्बम में टोटल घणा 12 गाना हूंदा? 12 गाना। हाणे त एल्बम जो हिसाब बि न आहे। अॻे कैसेट जो दौर हूंदो त हिकु कैसेट में फिक्स हूंदा 10 गाना, भाई एल्बम आहे। हाणे त माण्हू 12 गाना बि करे थो, 10 बि करे थो, 15 बि करे थो, 20 बि करे थो। हाणे त सिंगर अहिड़ा थींदा बाबा 30 गाना कनि पिया। छा आहे कहिड़ो ज़ुल्म आहे? पोइ जेको एल्बम जॾहिं तव्हां ठाहींदा आहियो त म्यूज़िक मिक्स न थींदो आहे 12 गाननि जो गॾु तव्हां म्यूज़िक ठाहियो? न त इहो बि हिकिड़ो दिमाग़ जो कमाल आहे ऐं ॾाढी ॾुखी शइ आहे। हिकिड़ो मां न हूंदो आहियां, मूंसां गॾु ॿिया बि दोस्त आहिनि जेके जीअं तबले वारा तबलो वॼाईंदा आहिनि पंहिंजे हिसाब सां, फ्लूट वारा फ्लूट, उनजो कमु आहे। म्यूज़िक जेको कीबोर्ड ते शोभी भाई ऐं मिक्सिंग आहे। अच्छा, सभु जेके इंस्ट्रूमेंट्स हूंदा आहिनि उन्हनि खे अलॻि अलॻि वक़्तु ॾींदा आहियो या सभु गॾिजी? न अलॻि। अच्छा, अलॻि वक़्तु ॾींदा आहियूं। पहिरीं एज़ हिकिड़ो बुनियादु रखंदा आहियूं, डमी तौर ते काई बि शइ असां आस्ताई अंतरो रिकॉर्ड कयो, पोइ उनजे मथां सॼो म्यूज़िक सॼो रिकॉर्ड थींदो। सही। त शाइरी जो मूड छा आहे, धुन जो मूड छा आहे, गानो छा थो चाहे, त मूंखे कीअं सिंगारियो। वॾो जीआर भाई के साथ काम करने में मैंने भी थोड़ा किया है। अच्छा। उनका अपना जो मतलब एक म्यूजिक करने का स्टाइल है ना, वो तो डिफरेंट है। दूसरा ये कि ये काम कराना बड़े अच्छे से जानते हैं। बहुत अच्छी बात है। छो त तजर्बो हिकिड़ो थी वियो न, तजर्बो थींदो भाई कीअं करिणो आहे कमु। छो बि भाई ये करने अब हिकिड़ो आइडियाज़ दिमाग में हूंदा आहिनि, पोइ आइडियाज़ ॾींदा आहियूं त पोइ उन हिसाब सां उहो सॼो थी थो। मुश्किल होती नहीं है बिल्कुल। आपने भी काम किया इनके साथ? वाह जी वाह, ज़बरदस्त। ज़्यादातर आऊं पंहिंजा दोस्त आहिनि मुंहिंजा, सम्झो आऊं उन्हनि खे उस्ताद बि सम्झंदो आहियां, दोस्त बि आहिनि। कुझु हुननि मूंखां सिखियो आहे, कुझु मूं हुननि खां सिखियो आहे।
त साद अलवी साहब ॾाढा ज़बरदस्त माण्हू, ॾाढो नाइस इंसान। बिल्कुलु। उन खां पोइ आसिफ मला असांजो प्यारो दोस्त आहे, ज़ैडे शानी, इहे सभु जो उस्तादनि में शामिल थियनि था। ऐं जेके कंप्यूटर जो क्यूबेस जो कम आहे वो तकरीबन मां इन्हनि खां सारे नाम नगीने हैं जी। और इन्होंने सिंध के लिए बहुत काम किया है और एग्जैक्टली उनका काम भी माशाल्लाह बहुत ज़बरदस्त है। को अहिड़ो इंसान, को अहिड़ो सिंगर जंहिंसां तव्हांखे मतिलबु तव्हांखे यादि हुजे ऐं तव्हांखे सभिनि खां वधीक उन सां रिकॉर्डिंग करण में मज़ो आयो हुजे, को अहिड़ो ख़ासि सिंगर? बिल्कुलु आहे, कीअं न आहे। असांजो सिंध जो ॾाढो ज़बरदस्त सिंगर उस्ताद मोहतरम शमन अली मीराली साहब, जंहिंजी रिकॉर्डिंग करण में बि ॾाढो ज़बरदस्त असांखे मज़ो ईंदो आहे। उहे पाण सम्झनि था त करिणो छा आहे, न करिणो। हेॾा वॾा सिंगर थी करे अगरि रिकॉर्डिस्ट वेठो आहे, अगरि चए थो न शमन भाई थोरो हिन लाइन खे हीअं करे ॻायो, त उहो उन ॻाल्हि खे मञंदा आहिनि त ठीकु आहे, तूं सही थो चई, तूं ॾिसूं कीअं माना कंहिंखे चवंदा आहियूं न बाबा, हीअं के अहिड़ा फनकार बि आहिनि जेके अकड़ू हूंदा आहिनि, अकड़ू मतिलबु पंहिंजे पाण खे सम्झनि था, त भले सम्झनि, अलाह साईं उन्हनि खे ख़ुशि रखे, पर हिकिड़ो हूंदो आहे न, उनखे चवंदासीं न भई जेको सीट ते वेठल आहे न, उनजे हथ में स्टीयरिंग आहे, त उहो गाॾी खे जेॾां बि खणी वञे। त इंजीनियर या कंपोज़र जेको बि हूंदो आहे उनखे ख़बर हूंदी आहे त हिन सिंगर सां छा ॻाल्हाइणो आहे, छा न ॻाल्हाइणो आहे। उन हिसाब सां को अहिड़ा बि सिंगर हूंदा जेके ॿुधाईंदा आहिनि त उहो वरी ऑकवर्ड सम्झंदा आहिनि, यार हिनखे कहिड़ी ख़बर, मां थो ॻाल्हायां, तूं जीअं वणे तीअं। सही। ऐं मूंखे यादि आहे त हीअ असीं ज़िंदगी तव्हां ठाहियो हुयो शमन मीराली जो, ऐं माशाल्लाह सन तक़रीबन सन 2000 जी रिकॉर्डिंग आहे। ओहो। आदिल मंसूर असांजो लेजेंड उस्ताद, असांजो उस्ताद आहे, मिक्सिंग वग़ैरह सॼी उन्हनि जे हथ जी थियल आहे। रिकॉर्डिंग मुंहिंजे ऐं हिकिड़ो ॿियो असांजो उस्ताद इमरान सईद, उन्हनि जे हथ जी रिकॉर्डिंग असांजी आहे, मिक्सिंग आदिल मंसूर जी आहे। कीअं लॻंदो आहे तव्हांखे, मतिलबु पंहिंजो कमु ॾिसी एतिरो कामयाबु थिए थो, माण्हुनि खे पसंदि अचे थो? ॾाढो ज़बरदस्त, मतिलबु ख़ुशी थिए थी, ॾाढी ख़ुशी। ऐं जॾहिं ख़ुशी थींदी आहे पोइ दिलि कंदो आहे अञा असां वधीक सुठो कमु करे ॾेखारियूं। बिल्कुलु। ऐं हाणे मुंहिंजे ख़्याल सां असां कचहरी त जारी रहंदी, वरी कुझु ॿुधी बि वठूं, थोरो मज़ो दुबाला थी वेंदो। छा पिया ॿुधायो? ज़बरदस्त सॉन्ग आहे शोभी भाई। साम्हूं हिन महफ़िल में सुहिणो वेठो आहे, साम्हूं हिन महफ़िल में सुहिणो वेठो आहे, दिलि वियो चोराए मुंहिंजी दिलि वियो चोराए, दिलि वियो चोराए मुंहिंजी दिलि वियो चोराए। साम्हूं हिन महफ़िल में सुहिणो वेठो आहे, साम्हूं हिन महफ़िल में सुहिणो वेठो आहे, दिलि वियो चोराए मुंहिंजी दिलि वियो चोराए, दिलि वियो चोराए मुंहिंजी दिलि वियो चोराए। घड़ी घड़ी करे पियो इशारा हथनि सां, अलाए छा चवे पियो सनड़े चपनि सां। ओ घड़ी घड़ी करे पियो इशारा हथनि सां, अलाए छा चवे पियो सनड़े चपनि सां। नज़रूं न मूंखां हिकु पल थो हटाए, नज़रूं न मूंखां हिकु पल थो हटाए, दिलि वियो चोराए मुंहिंजी दिलि वियो चोराए, दिलि वियो चोराए मुंहिंजी दिलि वियो चोराए। भेरियों भेरियों मिलियो आहे अॻु न ॾिठो आहे, अहिड़ो सुहिणो आहे सफ़ा चंड मिसिल आहे। ओ भेरियों भेरियों मिलियो अॻु न ॾिठो आहे, अहिड़ो सुहिणो आहे सफ़ा चंड मिसिल आहे। कॾहिं अहिड़ो माण्हू दुनिया में ॾिठो न आहे, कॾहिं अहिड़ो माण्हू दुनिया में ॾिठो न आहे, दिलि वियो चोराए मुंहिंजी दिलि वियो चोराए, दिलि वियो चोराए मुंहिंजी दिलि वियो चोराए। साम्हूं हिन महफ़िल में सुहिणो
चोराए मुंहिंजी दिलि जो चोराए। वाह 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 वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। केरु तव्हांजो दिलि चुराए वियो? हो हिकिड़ो हो हिकिड़ो आए 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 आहे, नाम नहीं बताना। आए नाम नहीं आए आए। सोहणो आहे माना। हा, तव्हांखे बि प्यार थियो आहे मतिलबु? प्यार त हर इंसान खे थींदो आहे। ईअं न आहे, कुझु कुझु इंसाननि खे न बि थींदो आहे, जीअं शोभी भाई खे न थियो। शोभी भाई का है क्यों नहीं यार प्यार है ना। सही, प्यार ज़बरदस्त वो तमामु। चवंदा आहिनि न वो वण न आहे जेके हवा न लॻल हुजे। सो सही हर ॻाल्हि। इंसान खे प्यार थींदो आहे। उम्र के साथ साथ प्यार भी चेंज होता जाता है। तो प्यार एक बार होता है या बार बार होता है? नहीं, प्यार तो एक ही बार होता है। एक प्यार एक दफा, अच्छा, सही। और जो बार बार होता है वो क्या वो होता प्यार नहीं होता है। है? सही। अच्छा, पसंद और प्यार में फर्क होता है। किसी की आदत हो जाना, कंहिंजी आदत लॻी वञण या कंहिंखे पसंदि करणु, इहे ॿियूं अलॻि शयूं आहिनि। पोइ माण्हू इन्हनि खे बि प्यार जो नालो ॾेई न न न ईअं न आहे। मिसाल शोभी भाई मूंखे ॾाढो पसंदि आहे, इहो प्यार न आहे, पसंदि आहे हिकिड़ी, मतिलबु नेचर उनजी पसंद आहे, उन जो इखलाक पसंद आहे, इनखे प्यार न आहे चइबो। सही। ऐं हाणे मुंहिंजे ख़्याल सां असां पंहिंजे सेगमेंट जी तरफ़ अचूं था। क्वेश्चन बॉक्स असांजो सेगमेंट आहे, सेकंड सेगमेंट आहे, जंहिंमें तव्हांखे पर्ची कढणी आहे ऐं उन पर्ची में कोई सिंगर हूंदा, उन्हनि जो नालो हूंदो, तव्हांखे उन्हनि जे बारे में कुझु ॻाल्हाइणो आहे। ऐं हा, बिल्कुलु इन मां सोन निकिरंदो हाणे। ॾिसां थो। जी, त ॾिसो, तव्हां पोइ थोरो जुगारे बि ॿुधाइजो। हे बाबा ॾिसो हे अच्छा हे 3-4 पर्चियूं आहिनि। कढणियूं सभु आहिनि, सभु कढणियूं? हिकिड़ी हिकिड़ी करे। अच्छा पहिरीं जी, बिस्मिल्लाह। वाह वाह, हे साईं यासिर समो, असांजे तमामु बहितरीनु सिंगर यासिर समो। ऐं उनजो हींअर रिसेंटली हिकिड़ो गानो KTN ते हले पियो, सो उनजो गानो मां तव्हांखे थोरो ॿुधायां थो। जी। माइक ते ॿुधायो। माइक ते ॿुधायां? ठीकु। बरसात जी कण कण पए थी, ॾाढी हीर भली आ। बरसात जी कण कण पए थी, ॾाढी हीर भली आ। दिलकश आहे नज़ारो, एॾी प्यारी घड़ी आ। सुहिणा तोते दिलचरी आ, प्यारा तोते दिलचरी आ। वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हां मतलब इहो गानो कयो आहे? जी हाँ, बिल्कुलु। इन जी मिक्सिंग मास्टरिंग सॼी मुंहिंजी थियल आहे, म्यूज़िक साद भाई ऐं सां गॾु जी वाह वाह, ज़बरदस्त। साथ ऐं तव्हां त एॾो ज़बरदस्त माहौल ठाहे छॾींदा आहियो। सेकंड पर्ची प्लीज़। अच्छा, ॿी बि कढो? जी, पूरियूं अॼु ई कढणियूं अच्छा, ये सभई? जी। माशाअल्लाह। हाँ। ओ ज़ैड शानी। ओहो, क्या ही बात है ज़ैड शानी की। ज़ैड शानी तमामु सुठा म्यूज़िक डायरेक्टर, असांजा उस्ताद मोहतरम आहिनि ऐं ॾाढा भला इंसान आहिनि। बिल्कुलु, दोस्तनि जा दोस्त आहिनि। दोस्तनि जा दोस्त, बिल्कुलु। उन्हनि जो मशहूरु कलाम आहे जेको हर सिंधी जे वास्ते जीए सदा सिंध जी जोड़ी रहे, सदा सिंध जी, इहो जेको बिल्कुलु। थोरो जेकॾहिं तव्हां जुगारे ॿुधायो। रहे सदा सिंधु जी छोली, मारूअड़नि जी मिठड़ी ॿोली। रहे सदा सिंधु जी छोली, मारूअड़नि जी मिठड़ी ॿोली। गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा नारा नारा। जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन। जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन। वाह 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 वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। हाणे टीं पर्ची कढो। तव्हांजो इम्तिहान आहे। इम्तिहान। अच्छा, या अल्लाह। ओ असांजो बेस्ट सिंगर कामिशा। वाह 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 वाह, कुझु चवणु चाहींदो? कामिशा, बिल्कुलु। कामिशा असांजो तमामु सुरीलो ऐं ज़बरदस्त आर्टिस्ट आहे। अच्छा, सवेरे चवणु मां विसरी वियुसि त कामिशा जी वोकल करण में बि ॾाढो मज़ो ईंदो आहे। अच्छा, ॾाढो ज़बरदस्त, ॾाढो ज़बरदस्त। अच्छा, पठान थी करे सिंधी इनखे एतिरी त क्लियर ईंदी आहे ॻाइण में, जो असां ई अल्फाज़ कोन था चई सघूं जेतिरो उहो पठान थी करे सिंधी ॻाईंदो आहे। ऐं उनजो बीबी शीरिनी तमामु ज़बरदस्त गानो, मौला मुंहिंजी मदद कर, अहिड़ा काफ़ी गाना जेके मशहूरु आहिनि कामिशा जा। बिल्कुलु, थोरो बीबी शीरिनी ॿुधाईंदा? ज़रूरु।
बीबी शीरीनी तोसां दिल आ तुझे वारन में गाढ़ो गुल आ बीबी शीरीनी तोसां दिल आ तुझे वारन में गाढ़ो गुल आ बीबी शीरीनी लोशे। वाह वाह वाह, जबरदस्त जबरदस्त। हाणे चौथी पर्ची कढो। माशाल्लाह। चौथी आहे रुगी टीं आहे? पर्चियूं तो निकिरे न अंदरां, ॿियो त कुझु नथो निकिरे। पर्चियुनि खां पोइ निकिरंदो। अच्छा, हे आहे आसिफ मल्ला, ग्रेट आसिफ मल्ला, ग्रेट गिटारिस्ट, ॾाढा माना सबर वारो इंसान, बहितरीन म्यूज़िक डायरेक्टर। बिल्कुलु ऐं जेतिरी तारीफ़ कयां घटि आहे। बिल्कुलु ईअं आहे। आसिफ मल्ला इज ग्रेट मैन। कोई सॉन्ग उन्हनि जो यादि आहे? सॉन्ग उन्हनि सां गॾु तव्हां कमु कयो आहे? कमु बिल्कुलु कयो आहे। अच्छा, मतलब एज अ म्यूजिक डायरेक्टर या उन्हनि जा गाना कीअं आहिनि तव्हां? उन्हनि सां मिक्सिंग वग़ैरह में हे सॼो मतिलबु रिकॉर्डिंग जे हवाले सां गॾु कमु कयो आहे। ज़बरदस्त। बिल्कुलु। कोई सॉन्ग यादि आहे? ना है तो तव्हां पंजी पर्ची कढी सघो था। ठीक। पांचवी है या चौथी है? ये पांचवी हाणे पंजी ईंदी। अच्छा, बेस्ट साद अलवी। वाह, म्यूजिक डायरेक्टर साहब। साद है। साद अलवी साहब जा त पता नहीं अलाए केतिरा ई गाना आहिनि जेके सिंध जो केटीन कशिश ते ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ चैनलनि ते हलनि था। ऐं हुननि मां हिकिड़ो थोरो आऊं तव्हांखे ॿुधायां थो। जी जी ज़रूर। इहो हाणे ॿुधायो जेको बरसात जी कणगड़, इहो बि साद भाई ठाहियो आहे। ऐं हिकिड़ो तव्हांजो गानो हले थो शायदि केटीन ते, उहो बि साद। उहो तव्हां ॿुधायो थोरो थोरो थोरो। चलो ठीक है, तव्हां ॿुधायो। सांझी याद सताए त तू हली अच जा, किथे करार न चईत तू हली अच जा, असांजी याद सताए त तू हली अच जा। तव्हां सां इलाही सुठो रहियो हो। ऐं साद नाज़रीन खे मां वरी ॿुधाईंदी हलां त साद अलवी सां गॾु हिननि जे स्टूडियो में असां इहो गानो रिकॉर्ड कयोसीं। ऐं तमामु महिमान नवाज़ आहिनि GR सागर। ऐं बार बार चांहि खणी पिया अचनि, बार बार एॾी ख़िदमत पिया कनि त दिलि पियो करे त उतां उथिजे ई न, सॼो बस हिते ई मानी खाए। ये बात बड़ी अच्छी बात की है आपने, क्योंकि मैं चाहता हूँ कि इनके स्टूडियो में मैं काम करता रहूँ, क्योंकि मैं इनसे सारे देसी फूड्स की फरमाइश करता रहता हूँ कि GR भाई ये बनाते हैं, मुझे आज फलानी दाल खानी है, तो आज सब्जी खानी है। जबरदस्त। और कोई शक नहीं, और मानते हैं, हर बात मानते हैं। ऐं ॾाढो सुठो तव्हां हिकिड़ा ॾाढा सुठा दोस्त बि आहियो, ॾाढा सुठा तव्हां हिकिड़ा डायरेक्टर बि आहियो। त नाज़रीन अॼु सेकेंड सेगमेंट बि जेको आहे GR सागर खटी चुका आहिनि, क्लैपिंग्स हुननि जे लाइ। ऐं हाणे असां ब्रेक वठंदासीं, नंढड़ी साई वठूं था, तव्हां बि साहु पटो, असां बि साहु पटूं था, वरी मोटूं था जल्दी। वक्त जी चीच में जिंदगी जो छलो पियो थिए गिर गिलो, वक्त जी चीच में जिंदगी जो छलो, वक्त जी चीच में जिंदगी जो छलो पियो थिए गिर गिलो, हो यार जल्दी मिलो, हो यार जल्दी मिलो, यार जल्दी मिलो, हो यार जल्दी मिलो।
जीव जब रूत जन मन खां वेरान आ साह सामी अड़ो मिड़ई मेहमान आ जीव जब रूत जन मन खां वेरान आ साह सामी अड़ो मिड़ई मेहमान आ तरसंदो के सिताई भला काफिलो यार जल्दी मिलो हो यार जल्दी मिलो हो यार जल्दी मिलो तो सा चाहत ई चरपण बघट बावनन तो सा चाहत ई चरपण बघट बावनन दिल जाराई अर्पण बघट बावनन ऐं विछोड़न में नाहे रहो वलवलो यार जल्दी मिलो हो यार जल्दी मिलो हो यार जल्दी मिलो तुझे आकाश सांविर है विरचोवने ऐं कॾहिं पल अंदर पाण पर चोवने तुझे आकाश सांविर है विरचोवने ऐं कॾहिं पल अंदर पाण पर चोवने दिल ही समझे नथी दर्द आदाद लो यार जल्दी मिलो यार जल्दी मिलो जी नाज़रीन वेलकम बैक तव्हां सभिनी खे ॿीहर भलीकार चऊं था उमेद आहे त तव्हांखे जेको मां हींअर गानो ॿुधायो वक़्त जी चीच में ज़िंदगी जो छलो पसंदि आयो हूंदो ऐं वक़्तु जेको आहे पखी वांगुरु उॾामंदो वेंदो आहे तव्हांखे ख़बर ई न पवंदी आहे त ॿ साल टे साल ईअं गुज़री वेंदा आहिनि त वक़्तु जेको आहे न ज़िंदगी जेका आहे असांजे छले वांगुरु आहे चीच में जेको छलो हूंदो आहे ईअं असांजे साह जेको आहे ज़िंदगी सां गॾु जुड़ियल आहे केॾी महिल बि ख़तमु थी सघे थो इन करे मां हमेशह चवंदी आहियां त ख़ुशि रहो ऐं पॉज़िटिव रहो ऐं हमेशह सुठो सोचो सुठो खायो ऐं सुठे माण्हुनि सां गॾु उथो वियो छो जो तव्हांजे दोस्तनि जी सुञाणप तव्हांजी सुञाणप तव्हांजे दोस्तनि सां थींदी आहे त हमेशह सुठा दोस्त रखो ऐं पाण बि तव्हां जेतिरो तव्हांखां थी सघे तव्हां सुठे तरीक़े सां हर कंहिंसां निभायो रिश्ता निभाइण वारो हमेशह कामयाबु हूंदो आहे ऐं GR सागर असां सां गॾु मौजूदु आहिनि म्यूज़िक डायरेक्टर भी आहिनि ऐं सिंगिंग भी कंदा आहिनि शोभी भाई भी असां सां गॾु मौजूदु आहिनि अॼु मां शोभी भाई खे चयो गानो ॿुधाइनि पर उन्हनि न ॿुधायो उन्हनि जी मर्ज़ी आहे बाद में मैं आपसे सुनूंगी सॉन्ग तव्हां ॿुधायो न उनजे बदले शोभी भाई के बदले तव्हां ॿुधायो और बाग इतना हसीन खूबसूरत आपने गाया मेलोडी इतनी प्यारी थैंक यू सो मच इस गीत को मैं समझता हूँ निभाना ही बहुत बड़ी बात है आपने बहुत अच्छा गाया नहीं बाग का जो पहला सॉन्ग जो रिकॉर्ड हुआ मेरे स्टूडियो मैंने फर्स्ट टाइम ही आवाज सुन के साथ भाई को बोला जबरदस्त आवाज जी बिल्कुल और टोन मैंने बोला बहुत अच्छा टोन है और मुझे याद है बहुत आप GR
सागर जेके इलाही कोऑपरेटिव आहिनि मां 2 दफ़ो इन्हनि जे स्टूडियो वियमि इन्हनि जे जेके सेशन्स हूंदा आहिनि ज़ाहिर आहे तव्हां पंहिंजे स्टूडियो अलॻि अलॻि माण्हुनि सां सेशन्स कंदा आहियो अलॻि अलॻि टाइमिंग हूंदी आहे त हिननि मुंहिंजे करे 2 ॾींहं स्टूडियो पंहिंजो ख़ाली रखियो छो जो मुंहिंजो गलो ख़राबु हुयो उन्हनि ॾींहंनि में 2 दफ़ो मां वियमि 3 दफ़ो जो जेको अटैम्प्ट हुयो उन में पोइ वञी असां इहो असांजी यादि कयोसीं ऐं उनजो वरी आउटकम बि इलाही सुठो आयो इलाही सुठो रिस्पॉन्स मिलियो आहे माण्हुनि खां ऐं अच्छा गाने में जेको वूफर हिकिड़ो बेस हूंदी आहे जेका अॼुकल्ह जे गाननि में उहा छो घटि आहे छो जो उन सां त गानो अञा वधीक निखिरजी ईंदो आहे गाॾी में वधीक सुठो लॻंदो आहे न बेस घटि त न आहे पर ॾिसो न जहिड़े हिसाब जो गानो आहे त उन हिसाब जी बेस हुजणु खपे हुनजे अंदरि पर अॼुकल्ह त जेके गाना अचनि पिया उहे सभई बूफर टाइप पिया अचनि हा ऐं मां जेके सिंधी जेके फोक इलाही उहे त हाणे सिंधी पंहिंजे हिसाब सां पंहिंजे माहौल जे हिसाब सां उन्हनि में एतिरो ज़्यादा बेस जी मूंखे हिन जो आई स्वेयर मूंखे हिन म्यूज़िक इलाही पसंदि आयो जेको तव्हां उन में सिंधी सॉन्ग में ज़्यादातर हाइस वग़ैरह परकशन ढोलक तबला इहे ज़्यादा मथे अप रखंदा आहियूं ऐं वोकल्स में सही 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 अच्छा म्यूज़िक तव्हां म्यूज़िक डायरेक्टर बि आहियो तव्हां सिंगर बि आहियो तव्हांजी नज़र में म्यूज़िक छा आहे हिकिड़ो इलाही आम सुवाल आहे पर मां ॼाणणु चाहियां थी म्यूज़िक अणखुट दुनिया आहे हिकिड़ो समंदर आहे जंहिंजो मतिलबु कोई बि काथो न आहे कोई किनारो न आहे म्यूज़िक उहा शइ आहे म्यूज़िक चवंदा आहिनि माण्हू रूह जी ग़िज़ा आहे बिल्कुलु आहे तव्हां परेशान आहियो सुकून में वेठा आहियो तव्हां कोई बि हिकिड़ो सॉन्ग लॻाए वेठो तव्हांखे रिलैक्स बिल्कुलु दिमाग़ स्मूथ थी वेंदो मज़े सां त म्यूज़िक हिकिड़ी रूह जी ग़िज़ा बि चइबो आहे ऐं म्यूज़िक जी कोई बि हद न आहे बेहद कोई भी मजहब ना है छो तो म्यूजिक माना समझो बी दुनिया है ऐं वसी दुनिया है इलाही डेप्थ आहे म्यूजिक में हिन में रोज रोज नई नई शइ सिखण जी मिले थी नई नई क्रिएशन थिए थी हर रोज अॼु ही शइ थी आहे त सुभाणे वरी ॿी थींदी तव्हांखे बिल्कुलु माना रोज चैलेंज आहे रोज इम्तिहान आहे म्यूजिक उहा शइ वॾी ॻाल्हि आहे माण्हू म्यूजिक खे आसान था सम्झनि छा आहे वॼाए अरे भाई वॼाइण एॾो आसान न आहे ॿियनि खे आसान लॻंदो आहे पर जेको कंदो आहे उनखे ख़बर हूंदी आहे केॾो ॾुखियो आहे उहो कमु तव्हां पाण जेको आहे म्यूज़िक जी दुनिया में इलाही पहिरियां खां आहियो त मां पुछणु चाहींदमि त तव्हां पाण कहिड़े क़िस्म जो म्यूज़िक ॿुधणु पसंदि कंदा आहियो मोस्टली मां तक़रीबन मूंखे इंडियन जेके सॉन्ग हूंदा आहिनि उहे पसंदि हूंदा आहिनि ऐं हींअर अॼुकल्ह त पंहिंजा सिंधी जाम था हलनि वाह वाह छा ॻाल्हि कजे छा ॻाल्हि कजे टिकटॉक वारा गाना त नथा चओ सही तव्हां यूज़ कंदा आहियो टिकटॉक घटि तमामु टाइम घटि हूंदो आहे असां बिज़ी हूंदा आहियूं मतलब आहे आईडी आहे मुंहिंजी पर कंदो घटि आहियां टिकटॉक यूज़ आप यूज़ करते हैं शोभी भाई टिकटॉक में यूज़ नहीं करते बहुत अच्छा ॻाल्हि अच्छा सही त तव्हां कहिड़े कहिड़े लैंग्वेजिस जा ट्रैक्स ठाहिया आहिनि या सिर्फ़ु सिंधी उर्दू या ॿिया सिंधी उर्दू पंजाबी सराइकी अच्छा मारवाड़ी बलोची पश्तो सभु तक़रीबन जी आहे बिल्कुलु ऐं तव्हां मतिलबु ऑब्वियसली जेके सिंगर्स ईंदा हूंदा तव्हां वटि अलॻि अलॻि ॿोलियुनि जा ईंदा हूंदा त पोइ उन्हनि जो एक्सेंट वग़ैरह जो ख़्यालु उहे पाण रखंदा आहिनि या तव्हां उन्हनि खे गाइड कंदा आहियो जेका मुंहिंजी ॿोली आहे उन हिसाब सां मां रखंदो आहियां सिंधी सम्झां थो सराइकी थोरी घणी सम्झ में ईंदी आहे पंजाबी थोरी घणी ईंदी आहे पश्तो न ईंदी आहे बलोची न ईंदी आहे त बलोची असां वटि मूं वटि जेको माना सम्झो स्टूडियो में हर जुमो बलोचन जे नाले आहे अच्छा जुमे जे ॾींहुं ॿी का रिकॉर्डिंग जी कल्चर डे हूंदो आहे सिंधियुनि जो तव्हांजो वरी फ्राइडे ते अम्ब चौकी खां ईंदा आहिनि असांजा दोस्त ॾाढा प्यारा सिंगर आहिनि ज़फर बुगटी उहो माना चवंदो बाबा जुमो मुंहिंजे नाले लिखी छॾ अच्छा जुमो माना मुंहिंजे नाले लिखी छॾ जुमे जो ॾींहुं मुंहिंजो आहे कंहिंजी शिफ्ट न रख चाहे आउं अचां चाहे न अचां तोखे पेमेंट ॾींदुसि सही वाह वाह पोइ उहे अची पोइ पंहिंजे एल्बम जा गाना ठाराईंदा आहिनि तव्हां उहो ट्रैक सिस्टम जीअं ॻायल सॉन्ग हूंदा आहिनि मुंहिंजा ॻायल तव्हांजा ॻायल उन्हनि जा ॻायल उन्हनि जे मथां वरी पंहिंजी बलोची पोइट्री करे अच्छा ऐं तव्हां जेको आहे पंहिंजा जेके तव्हांजा पंहिंजा गाना हूंदा आहिनि रिकॉर्ड जॾहिं वोकल ट्रैक ठाराईंदा आहियो त पोइ तव्हां पंहिंजा पाण ठाहींदा आहियो या तव्हां सां को बि हूंदो आहे मां तक़रीबन ज़्यादातर साद भाई ऐं आसिफ मल्ला सां टच में हूंदा असांजी सम्झो टीम आहे हिकिड़ी साद भाई आसिफ ऐं असां टे ऐं अलाह उनखे जन्नत नसीब करे शहज़ाद जतोई जेको रिसेंटली हींअर असां खां जुदा थी विया आहिनि इहे असां गॾु ई असां वॾी हिकिड़ी प्लानिंग सां हिते तारिक रोड ते स्टूडियो खोलियो त हिकिड़ी सिंधी म्यूज़िक खे कुझु नई शइ नई क्रिएशन ॾियूं उहे उते जो उते अञा पंहिंजा फथा पिया आहिनि दॿा उहो ई दादरो न उहो ई कहिड़ो उहो ई शइ हिकिड़ी इहा नई शइ ॾियूं पर असांजी प्लानिंग थोरी फ्लॉप थी वई कुझु
मसला मसाइल हे हो वरी पर तव्हां पंहिंजो जेको कमु कयो था उहो बि इलाही वॾो कमु आहे, वसी कमु आहे। एतिरो न आहे पर शुक्र आहे मालिक जो। दाल रोटी चवंदा आहियूं असां, दाल रोटी बि मिले ॿारनि जी, माशाल्लाह। दाल ऐं रोटी आहे बस। तव्हांखे अलाह सां अञा कामयाबु कंदो ऐं मुंहिंजे ख़्याल सां हाणे कुझु असां ॿुधूं, मज़ो अची वञे। बिल्कुलु कामिशा साहब जो सिंगर जो थियल आहे कलाम बीबी शीरीनी, उहो थोरो ॿुधायां थो तव्हांखे। बीबी शीरीनी तोसां दिल आ, तोसां दिल आ, तुंहिंजे वारनि में ॻाढ़ो गुल आ, बीबी शीरीनी। बीबी शीरीनी तोसां दिल आ, तोसां दिल आ, तुंहिंजे वारनि में ॻाढ़ो गुल आ, तोसां दिल आ। बीबी शीरीनी तोसां दिल आ, तोसां दिल आ, तुंहिंजे वारनि में ॻाढ़ो गुल आ, बीबी शीरीनी। अगर करना मोहब्बत जुर्म है तो मैं मुजरिम हूँ, मुझे मंजूर है हर एक सजा और हर एक जुर्माना। बीबी शीरीनी जान मेरी करूँ नजराना, तेरे सर की कसम ये दिल है मेरा तेरा दीवाना। कसम सा तू मूंखे वणी थी, चवां सच तो बातो अखिड़ियुनि में तो कजल आ, बीबी शीरीनी। बीबी शीरीनी तोसां दिल आ, तोसां दिल आ, तुंहिंजे वारनि में ॻाढ़ो गुल आ, बीबी शीरीनी। चरियो आयां तो लाए सुहिणी, चरियो आयां वयो मुंहिंजो गुम थी अकुला, बीबी शीरीनी। बीबी शीरीनी तोसां दिल आ, तोसां दिल आ, तुंहिंजे वारनि में ॻाढ़ो गुल आ, बीबी शीरीनी। बीबी शीरीनी जान मेरी करूँ नजराना, तेरे सर की कसम ये दिल है मेरा तेरा दीवाना। तेरी यादों में डूबा चैन मेरा दिल का सुकून, नहीं रह पाऊंगा मैं दूर तुझसे ओ दिल पर जाना। बीबी शीरीनी जान मेरी करूँ नजराना, तेरे सर की कसम ये दिल है मेरा तेरा दीवाना। बीबी शीरीनी तोसां दिल आ, तोसां दिल आ, तुंहिंजे वारनि में ॻाढ़ो गुल आ, बीबी शीरीनी। वाह वाह वाह, तव्हां त सिहर तारी करे छॾी, अहिड़ो ज़बरदस्त माहौल ठाहे छॾियो। ऐं एंडी भाई जेके आहिनि असांजा डायरेक्टर, उहे त सभिनि खां वधीक इंजॉय पिया कनि तव्हांजे गाने खे। मुंहिंजे ख़्याल सां दिस इज़ वन ऑफ हिज फेवरेट सॉन्ग्स, शायदि उन्हनि खे वणंदो आहे। ऐं त इहो ॾाढो ज़बरदस्त हिकिड़ो तव्हां मिलाप रखियो, सिंधी ऐं उर्दू ॿिन्हिनि खे गॾु मिलायो। वाह वाह ज़बरदस्त। हिकिड़ो गानो जॾहिं तव्हां प्रैक्टिस कंदा आहियो हिकिड़े कंहिं गाने जी,
किथे परफॉर्म करणो हुजे या ट्रैक ठाराइणो हुजे त केतिरा ॾींहं लॻंदा आहिनि? रिकॉर्डिंग जे लाइ या किथे लाइव? नॉर्मली लाइव ॻाइण लाइ? लाइव लाइ त कुझु बि न हूंदो आहे, बसि हलो ई झूलेलाल। अच्छा, हा हा वाह वाह, ज़बरदस्त। नाज़रीन, कचेरी जो सिलसिलो जारी रहंदो ऐं इंशाल्लाह असां तमामु सुठा सुठा गाना वधीक ॿुधंदासीं। फ़िलहाल वक़्तु आहे नंढड़ी साही जो, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहियो कशिश टीवी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वेलकम बैक तव्हांखे वरी ॿीहर भलीकार चऊं था म्यूज़िकल नाइट विद कशिश में। तमामु ख़ूबसूरत वक़्तु गुज़री रहियो आहे, तमामु ख़ूबसूरत महफ़िल असांजी जारी और सारी आहे। यकीनन तव्हां सभु इंजॉय कंदा हूंदो जीअं हिते असांजी पूरी टीम इंजॉय करे पई। ऐं म्यूज़िक त चवंदा आहिनि न, रूह जी ग़िज़ा आहे, त उहा ग़िज़ा असां हर हफ़्ते हिते तव्हांखे बि ॾींदा आहियूं, असां बि वठंदा आहियूं। ऐं सीरियसली मुंहिंजो मूड जेतिरो बि ऑफ हुजे या मां इलाही थकियल बि हुजां, मां जॾहिं शूट ते ईंदी आहियां, जॾहिं प्रोग्राम थी वेंदो आहे, उनखां पोइ इलाही हिकिड़ो एक्टिव एनर्जाइज़ थी वेंदी आहियां ऐं मूड इलाही सुठो थी वेंदो आहे। त तव्हां वारी ॻाल्हि सही हुई त इंसान जो जेको मूड आहे उहो मौसीक़ी सां चेंज थी सघे थो। अगरि तव्हां सैड आहियो ऐं तव्हां ॾुख वारा गाना ॿुधो था, तव्हां अञा रोअणु शुरू करे छॾींदो। जेकॾहिं तव्हां वधीक फास्ट म्यूज़िक ॿुधो था त पोइ तव्हांजो ऑटोमेटिकली तव्हांजो मूड सही थी वेंदो आहे। अच्छा, तव्हां जीअं सॉन्ग्स तव्हां पंहिंजा ट्रैक्स बि ठाराया हूंदा, त सिंधी में ठाराया आहिनि या कंहिं ॿी ज़बान में बि ठाराया? मां सिंधी में बि ॻायो आहे, मारवाड़ी में बि ॻायो आहे, उर्दू ऐं पंहिंजो सराइकी। वाह वाह, जी हा। पोइ मारवाड़ी ॾुखियो लॻो? बसि थोरो थोरो। हा सही, मारवाड़ी मुंहिंजे ख्याल सां थर में घणी ॻाल्हाई वेंदी आहे, राजस्थान जी ज़बान आहे, ॾाढी मिठी ॿोली आहे ऐं मूंखे पाण पसंदि आहे। मां गाना बि ॿुधंदी आहियां, सम्झ में कुझु बि न ईंदो आहे पर मां ॿुधंदी आहियां। तव्हां जीअं चयो न त म्यूज़िक जी का ज़बान न आहे ऐं म्यूज़िक जी का सरहद न आहे ऐं म्यूज़िक जो को रिलीजन न आहे, म्यूज़िक म्यूज़िक आहे। ऐं असां सां गॾु GR सागर मौजूदु आहिनि, कंपोज़र बि आहिनि। कंपोज़ कंदा आहियो तव्हां? बिल्कुलु थोरी घणी कंदो आहियां। अच्छा, पंहिंजे गाननि जी या ॿिया तव्हांखे कोई सिंगर शाइरी ॾेई वेंदा आहिनि, पोइ तव्हां उन ते कंपोज़ कंदा आहियो? पंहिंजे लाइ पाण कंदो आहियां, ॿियनि जी शाइरी ते न, पर पंहिंजे हिसाब सां पंहिंजी दिलि कॾहिं कॾहिं माना वञा पियो त दिमाग़ जे अंदरि का ॻाल्हि अची वई, उन टाइम मोबाइल में रिकॉर्ड करे वठंदो। वाह वाह, त वरी पोइ विसरी थी वञे। इहो बि हिकिड़ो अहलाम हूंदो आहे। हा बिल्कुलु, इहो हिकिड़ो नेचुरली तव्हांजे माइंड में शयूं ईंदियूं आहिनि। ऐं शाइरी जी सिलेक्शन केरु कंदो आहे? पाण ई कंदा आहियो? सिलेक्शन पाण ई कंदो आहियां, पर पुछंदो आहियां दोस्तनि खां, राय वठंदा आहियूं भई यार हीअं आहे। हींअर मूं हिकिड़ो रिसेंटली गानो तव्हांखे ॿुधायां थो थोरी देरि खां पोइ, उहो हिकिड़ो किताब मां कढियोसीं, शाइर हसन दर साहिब जो, उहो पोइ वरी उनजो म्यूज़िक आसिफ मला साहिब ॾिनो ऐं ॾाढो ज़बरदस्त उहो मुंहिंजो आहे। बिल्कुलु ज़बरदस्त। ऐं मां इहो बि पुछणु चाहींदमि, बिल्कुलु असां ॿुधंदासीं, मां इहो बि पुछणु चाहींदमि त जेके असांजा ट्रैक्स ठहंदा आहिनि उन्हनि में आलाप ऐं ॾोहिड़नि जो छो कमी हूंदी आहे? मतिलबु ट्रैक हिकिड़े गाने खे ख़ूबसूरत ठाहिण लाइ जेको आहे आलाप ऐं ॾोहिड़ो इलाही वॾो कमु रखे थो, त इन्हनि शयुनि खे असां ट्रैक्स में छो नथा आणियूं? असल में छा हींअर टाइमिंग जो ॾाढो इशू आहे, छो त चैनल ते या यूट्यूब वग़ैरह ते टाइमिंग हर को चवंदो नंढी शॉर्ट हुजे, उन करे भाई दौड़े खे कटे छॾिया, आलाप खे कटिजे, थोरो म्यूज़िक ॾेई वरी अॻियां शुरू। पर इहो त निखार आहे। निखार त आहे, पर माण्हू असल में छो निखार खे घटि करे था छॾनि? पोइ छो न माण्हू ॿ अंतरा करे ऐं इन खां पहिरियां इहे रखनि, ॾोहिड़ो रखनि? ईअं रखनि पर नथा रखनि, चवंदा बसि असां 3 अंतरा अचनि, शाइर जो नालो बि ज़रूरी अचिणो आहे, त शाइर पैसा थो ख़र्च करे। बिल्कुलु बिल्कुलु ज़रूरी आहे शाइर जो नालो थींदो आहे। सो के कहिड़ा शाइर आहिनि जेके जंहिंजो नालो बिल्कुलु पूरो ईंदो आहे, उन बाक़ाइदे दौड़े सां गॾु बि सॉन्ग ईंदा आहिनि। अच्छा, पर तक़रीबन पहिरें जीअं कैसेट जो दौर हूंदो उन में पूरा गाना बाक़ाइदे दौड़ा आलाप हे, असां उन में मेल फीमेल कोरस बि कंदा हुआसीं गाननि जे अंदरि, मतिलबु काफ़ी वैराइटियूं हूंदियूं हुयूं। हाणे त सॼो मखसूस थी वियो आहे, कंप्यूटराइज़ कमु थी वियो आहे सॼो, उते जो उते हिकिड़ो 1 मैन शो थी वियो आहे, हिकिड़ो ई माण्हू थो करे। बिल्कुलु, अॻे असां तक़रीबन मूं 8-10 पंहिंजा म्यूज़िक वारा गॾु रिकॉर्ड कया अथमि लाइव एट द टाइम। ज़बरदस्त। ऐं तव्हां पाण वॼाईंदा आहियो कोई इंस्ट्रूमेंट? मां सिर्फ़ु थोरो बाजो मिड़ी वॼाईंदो, थोरो घणो। अच्छा, गिटार वग़ैरह जो शौक़ु आहे? न गिटार जो न, बाजे जो थोरो शौक़ु आहे, उहो बसि साथ भाई खां क्लास वठंदो आहियां थोरी। मूंखे हिकिड़ो इंस्ट्रूमेंट इलाही पसंदि आहे, रबाब। रबाब आहे या रबाब आहे, मुंहिंजी मतिलबु नंढपण खां ख़्वाहिश आहे त मां उहो वॼाइण सिखां। पठाणनि जो इहो जी जी, उन्हनि जो हिकिड़ो कल्चरली जेको आहे ऐं ॾाढो ख़ूबसूरत आहे, मूंखे तमामु सुकून ॾींदो आहे रबाब जेको आहे। तव्हांखे सभिनि खां वधीक इंस्ट्रूमेंट कहिड़ो पसंदि आहे? मूंखे
बेंजो जेको आहे न बेंजो पंहिंजो अच्छा हा बिल्कुलु इहो ॾाढो ज़बरदस्त मिठो ज़बरदस्त वणे मतलब हर इंस्ट्रूमेंट जो पंहिंजो रंग आहे जीअं हर गुल जे तार वारो पंहिंजी जेको खुशबू बि हूंदी आहे। साज़ आहे न तार सां जेको तालुक रखे सितार थो जीअं जीअं आहे। सितार थी वई वायलिन थी विया इहे तार सां तालुक तार वारा साज़ जेके आहिनि तमामु सुरीला साज़ आहिनि वाह। ऐं दिलि खे वणंदड़ जीअं सारंगी तव्हां सारंगी ॿुधो वाह, वाह, सुर सारंगी बि आहे। तार ते थी वॼे पर हाणे उनमें कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं वॼनि थियूं वॾी ॻाल्हि आहे ऐं तव्हां हींअर बि जॾहिं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते वञो भिक्षा वञो उते बि जेके उते वेही करे जेके सॼो सिंधी गुनगुनाईंदा आहिनि कल्चर, हिकिड़ो इबादत सम्झी शाह साईं तंबूरो। जी जेका शाइरी गाईंदा आहिनि ऐं तंबूरो शायदि ऐं मतिलबु इलाही सुकून ॾींदड़ हा मां तव्हांखे ॿुधायां मुंहिंजा ॾाॾा साहब जेके ॾाॾा मुंहिंजो ॾाॾो जी। उहो तंबूरे ते ॻाईंदा हुआ अच्छा जी आहे। वाह त उन्हनि खे मतिलबु मद्देनज़र रखी करे आऊं सिंगर थी वियुसि खानदान में ॿियो केरु कोन्हे ॻाइण जो शौक़ु कंहिंखे अच्छा कोन्हे सिर्फ़ु तव्हांजा मूंखे। बाबा बि न न वॾी ॻाल्हि आहे माना ॾाॾा जी जेका दात उहे उहे तव्हां उहे में बिल्कुलु ॻाईंदा उन्हनि खे मतिलबु जेके छा चवंदा आहिनि उन्हनि खे भॼन चवंदा आहिनि जा जेके मज़हबी गाना हूंदा उन्हनि खे अधु कलाक जे यादि हूंदा हुआ फुल मतिलबु यादि उन तंबूरे ते ॻाईंदा अॻे दौर में त छा जा माइक छा जो सिस्टम उहा ई आवाज़ जेका हूंदी बसि वॾी ॻाल्हि आहे हा बिल्कुलु ऐं तॾहिं त मतिलबु एतिरा इंस्ट्रूमेंट्स बि न हूंदा हुया पर वरी बि ॾिसो असां पुराणा गाना खणी ॿुधूं था त अॼु बि असां बोर न थींदा आहियूं असांजो दिलि कंदो आहे असां वरी वरी ॿुधूं। इहे त तव्हां कैसेट सवेरे तव्हां गानो पिया हलायो असीं ज़िंदगी ज़बरदस्त एॾो लॻो पियो मूंखे यार छा हुनजी क्वालिटी आहे छा हुनजो वर्थ आहे हींअर वारो बसि 4 ॾींहं लाइ अचे थो 5 ॾींहं गुम यकीनन ऐं वाकई जेको कमु सचे मन सां थियल हूंदो आहे न उहो हमेशह कामयाबु उहो हमेशह थींदो आहे हलंदो ऐं हाणे असांखे छा ॿुधाईंदो हा ज़बरदस्त कलाम आहे ऐं सूफ़ी वाह वाह हसन दर्स साहब जो लिखियलु आहे वाह हक़ीक़त में हेक थियो आदम ऐं अल्लाह अन्ना अहमद बिल्ला मीमी आहे पाण गवाह वेछो विथी नाहे वेछो विथी नाहे भोरा भुलज कीमकी अल्लाह को न्याम कैफ वारो को न्याम कैफ वारो रूमी जो रक्स आहे इन दिल कलंदरीअ में दम दम धमाल आहे को न्याम कैफ वारो को न्याम कैफ वारो रूमी जो रक्स आहे इन दिल कलंदरीअ में दम दम धमाल आहे इन दिल कलंदरीअ में दम दम धमाल आहे दम दम धमाल आहे दम दम धमाल आहे पट खे विछाए वेड़े सघां थो आऊं हर ख़्याल जी खुदाई खेड़े सघां थो आऊं मिट्टीअ मां हर को माण्हू मेड़े सघां थो आऊं मिट्टीअ मां हर को माण्हू मेड़े सघां थो आऊं आवाज़ मां उथण जी कैफ़ियत कमाल आहे इन दिल कलंदरीअ में दम दम धमाल आहे इन दिल कलंदरीअ में दम दम धमाल आहे दम दम धमाल आहे दम दम धमाल आहे मुंह में ही आग जरकी मुंह माई गुल बणियो आ मुंह में ही जुज़ फुटो आ मुंह में ही गुल छणियो आ मूंखे ॼणियो मोहब्बत मोहब्बत खे मुंह ॼणियो आ
मूंखे ॼणियो मोहब्बत मोहब्बत खे मूं ॼणियो आ जगमग जलाल आहे झिरमिर जमाल आहे हिन दिल कलंदरीअ में दम दम धमाल आहे हिन दिल कलंदरीअ में दम दम धमाल आहे दम दम धमाल आहे दम दम धमाल आहे ही रक्स बेखुदिया दीवानगी सजुन जी हिन में रवानगिया सारी रखियल नदियुन जी दुनिया न असां साम्हूं बीही सघी बदियुन जी दुनिया न असां साम्हूं बीही सघी बदियुन जी छेरिन जी छम छमा छम छेरन जी छम छमा छम समझम सवाल आहे हिन दिल कलंदरीअ में दम दम धमाल आहे हिन दिल कलंदरीअ में दम दम धमाल आहे दम दम धमाल आहे दम दम धमाल आहे वाह सुभान अल्लाह तमामु ख़ूबसूरत ऐं हर फन मोला आहे माना हर मौसीक़ी तव्हां ॻाए था वञो बिल्कुलु थोरो कोशिशि कंदा आहियूं बसि कोशिशि कंदा आहियूं कहिड़ी शइ तव्हांखे ॾुखी लॻंदी आहे ॻाइण में गज़ल्स आहिनि इहे ॾाढा ॾुखिया आहिनि हा बिल्कुलु गज़ल त इलाही गहराई में वञी ऐं माण्हू बिल्कुलु। उनजा मतिलबु सुर ई जेके आहिनि तव्हांखे प्रैक्टिस करणी पवंदी आहे उनखां पोइ तव्हां ॻायो गज़ल्स ॾुखिया आहिनि मां आऊं तक़रीबन शौक़ कलाम चलते वारा ज़्यादा गाईंदो आहियां सही सही न सुठी ॻाल्हि आहे तव्हां ऑडियंस खे सम्झो था ऑडियंस जी चॉइस छा आहे शोभी भाई से अगर प्रोग्राम कया था उन्हें खबर है अच्छा हाँ, मिजाज होता है आदमी का और जीआर भाई बहुत जबरदस्त एंड आई कैन कैप्चर कर सी लेते हैं ही इज अ गुड परफॉर्मर एज वेल वो really. जब गा रहे हैं तो वो परफॉर्म भी बहुत अच्छा कर रहे बहुत हैं जबरदस्त। ऑडियंस को जो समझना होता है ना शोभी भाई वो बहुत मुश्किल है कि ऑडियंस क्या सुनना चाहती है तो यह है कि खूबी जी सबसे मुश्किल काम मुझे यही लगता है और मैं सिंगर्स को देखता हूँ ना मैं बड़ा देखता हूँ कि यार ये किस तरह हैंडल कर लेते हैं सब लोगों को हर टाइप का आदमी सामने बैठा है हाँ बिल्कुल शोभी एग्जैक्टली भाई लास्ट टाइम हम एक प्रोग्राम में गए थे कोरंगी में घट न भी त 3-4 हज़ार माण्हुनि जो क्राउड हूंदो ओहो 3-4 हज़ार माण्हुनि जो क्राउड हो ऐं पूरी गली जी गली भरी हुई और फिर सबको मुख्तलिफ सुनना है मतलब अपनी पसंद का सुनना है कोई कुछ बोल रहा है उन्हें में कोई बोल रहा है वो परफॉर्म कई माशाल्लाह वाह, अल्लाह वाह, पंहिंजी तारीफ़ पाण न करणु खपे पर शोभी भाई इहा अल्लाह ताला जी तरफ़ ॾिनल दात आहे त मतिलबु उहो सुठो गुज़रियो तव्हांजो ज़बरदस्त वाह, ज़बरदस्त वाह। वीआईपी इन जे बारे में मां वधीक सवाल कंदमि ऐं हींअर जेको आहे असां सेगमेंट जी तरफ़ हलूं था छो जो सेगमेंट बि ज़रूरी आहे ऐं थोरी एंटरटेनमेंट बि ज़रूरी बिल्कुलु, आहे बिल्कुलु ज़रूरी आहे। सेगमेंट आहे टिकी चढ़ी असां हुनमें टिकियूं बिल्कुलु न चाढ़ींदा आहियूं असां हुनमें गाना तव्हांखे गेस कराईंदासीं कोई बि म्यूज़िक वॼाईंदा शोभी भाई उन खां पोइ तव्हांखे उहो गानो ॿुधाइणो आहे त कहिड़ो अच्छा। आहे जी ठीक है बावे सिर दी बाजी लग जावे सेकंड अच किंजर ते केटी बंदर ते थर नंगर डे अच किंजर ते केटी बंदर ते थर नंगर डे तोखे जीअ में जायूं मां ॾींदम तुंहिंजे अदब में उथी बीहंदम मिठा मुते कंदे महिरबानी पोइ त वावा थी वेंदी जानी अच किंजर ते केटी बंदर ते थर नंगर डे अच किंजर ते केटी बंदर ते थर नंगर डे वाह 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 Thank you, जबरदस्त thank you. जबरदस्त थर्ड वन सुहिणो लगे तो मुझो यार गुलाबी जोड़े में ओहो गुलाबी जोड़े में वाह 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 जबरदस्त थोड़ो वधीक गाईंदो त अञा मज़ो ईंदो फोर्थ वन ऐसा गाना जो मुश्किल तव्हां ई ॿुधायो
जी अच्छा मां सम्झी वियो आहियां पर लिरिक्स जा यादि न आहे। एक बात बताऊं शायद दिलदारा तेरे जीतने की कोशिश कर रहा हूँ आज। एक बात कहूँ दिल। हाँ मैं समझ गया था, ट्यून समझ गया था मगर मुझे लिरिक्स याद नहीं थे। सही कोई और दे दे वाह ही हसी जिंदगी ये गुजरी वही ख्वाब हो या हवा का खबर ही न पई हुआ भी चाह डई थोरो बेसाह डई ओ पिरी ये वही का खबर ही न हुई ही हसी। वाह 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 जबरदस्त जी शब भाई हाँ न न न न न न घर आया मेरा परदेसी कसम बट ही स्टिल तव्हां ॿुधायो ऐं खटी विया आहियो एक लास्ट भी हो जाए बस मेरा दिल चाह रहा है एक और हो जाए इंडियन कोई बोल रहा है। यार डाडी इश्क आदलाई यार डाडी इश्क आदलाई ओ दोस्त सानू ओ यार सानू लग गई बे अख्तियारी ओ सानू लग गई बे अख्तियारी सीने दे विच ओ समाई यार डाडी इश्क आतिश लाई। जबरदस्त जबरदस्त तव्हां जी आर सागर जेको आहे हे बि सेगमेंट खटी चुका आहिनि ऐं असां हारजी वियासीं हमेशह वांगुरु। सबसे बड़ी बात पता है क्या है बात, मैंने मुश्किल करने के लिए ना थोड़े थोड़े से नोट्स चेंज किए। जी बिल्कुल और वो थोड़े कंफ्यूज हुए लेकिन उन्होंने निभाया। ट्यून्स मेरे को समझ में आ रही थी मगर वो लिरिक्स समझ में नहीं आ रहे थे बिल्कुल लेकिन ये तो म्यूजिक डायरेक्टर है ऑफ कोर्स तव्हांखे न ईंदो त ॿियो कंहिंखे ईंदो। लिरिक्स हाँ लिरिक्स जो बिल्कुल मसलो। त नाज़रीन फ़िलहाल वक़्तु थियो आहे हिकिड़ी नंढड़ी साई जो किथे बि न वञिजो ॾिसंदा रहो कशिश टीवी। वेलकम बैक नाज़रीन तव्हां सभिनी खे ॿीहर भली कार चऊं था म्यूज़िकल नाइट विद कशिश में ऐं तमामु ख़ूबसूरत हिकिड़ी महफ़िल हली रही आहे ऐं मौसीक़ी जेका आहे रूह जी ग़िज़ा आहे असां ग़िज़ा वठूं था तव्हां बि ग़िज़ा वठो ऐं ज़ाहिर आहे वक़्त सां गॾु गॾु जेको आहे माण्हू इलाही कुझु सिखंदो बि आहे पंहिंजी ज़िंदगी में ऐं पंहिंजे रिश्तनि खे हमेशह जोड़े रखो। मां बार बार इन करे चवां थी छो जो मुंहिंजी पंहिंजी फैमिली जेका आहे मुंहिंजा बाबा आहिनि ऐं अम्मी आहिनि वॾा आहिनि घर में त ऑब्वियसली वॾा हूंदा ख़ानदान में मुंहिंजी अम्मी सभिनि खां वॾी न्याणी आहे ताजुल बेवस जी त हमेशह असां यूनिटी में रहिया आहियूं चाहे बाबा जी तरफ़ां हुजे या अम्मी जी तरफ़ां हुजे हमेशह बाबा अम्मी जेको आहे सभिनि खे गॾु खणी हलंदा आहिनि। हर हफ़्ते कोई न कोई दावत थींदी रहंदी आहे सभु गॾिजी मिलंदा आहियूं माइटनि में इलाही मज़ो ईंदो आहे। तव्हां पंहिंजे मिट माइटनि सां मिलंदा आहियो? बिल्कुलु दावतूं थींदियूं आहिनि बाक़ाइदे थींदियूं आहिनि। यूनिटी केतिरी आहे तव्हां में? आहे आहे बिल्कुलु सुठी हद ताईं आहे। असां 4 ब्रादर आहियूं टोटल 4 ई माना हिकु आहियूं। वाह ज़बरदस्त। ऐं जेकॾहिं तव्हांजे उस्ताद जे बारे में मां पुछां त केरु आहे तव्हांजो उस्ताद? सॉरी तव्हांजो उस्ताद केरु आहे? उस्ताद मां जेके बि सुठे कमु करण वारा सभिनी खे उस्ताद मञा थो। वाह वाह जेके बि ज़बरदस्त। सुठो कमु कंदा आहिनि सभिनी खे उस्ताद मञा थो। ऐं वैसे मुंहिंजे दिलि में जेको सिंगिंग जे हिसाब सां उस्ताद आहे उहो कामिश आहे ऐं ज़्यादा अच्छा ऐं इंस्पिरेशन केरु आहे तव्हांजी जंहिंखे तव्हां मतिलबु ॾिसी करे तव्हांखे शौक़ु जाॻे हुजे सिंगिंग करण जो? शौक़ु त बसि मां ईअं ई जाॻी वियो। अच्छा कंहिंखे मद्देनज़र रखी करे न सही तव्हां पंहिंजी इंस्पिरेशन पाण आहियो? जी बिल्कुलु। वाह ज़बरदस्त। ऐं उस्ताद जो हुजणु केतिरो ज़रूरी आहे हिकिड़े सिंगर जे लाइ? उस्ताद त ज़रूरी आहे उस्ताद खां सवाइ त कमु ई न आहे। चवंदा आहिनि बेतालो न हली सघंदो बेसुरो हली वेंदो आहे पोइ बि
पर उस्ताद ज़रूरी आहे। यकीनन। अच्छा, मोस्टली मां ॾिठो आहे त मेल जेके सिंगर हूंदा आहिनि उहे हारमोनियम प्ले कंदा आहिनि, उहे गाना बि गॾु गॾु ॻाईंदा आहिनि। फीमेल छो न ॻाईंदियूं? फीमेल जेके आहिनि उहे हारमोनियम छो प्ले न कंदियूं आहिनि? उन्हनि खे करणु खपे, पर उहे ई उस्ताद खां सिखंदियूं आहिनि, तक़रीबन सिखंदियूं आहिनि छोकिरियूं काफ़ी। अच्छा। हा बिल्कुलु, पर उहे वॼाइनि नथियूं। वॼाइनि त सुठी ॻाल्हि आहे, पाण अञा हिकिड़ी नओं ट्रेंड अची वेंदो त भई पाण छोकिरी हारमोनियम वॼाए पई ऐं ॻाए पई। पर मां कोशिशि कई आहे 2-3 दफ़ा, पर फेल कोशिशि कई आहे, छो जो तव्हांखे ॿ माइंड खपनि हुनजे लाइ। त हिकिड़े हथ सां तव्हां हारमोनियम वॼायो था। न हिकिड़ो ई तव्हांजो दिमाग़ पियो हलंदो, तव्हांजा त हथ त ॾिसो न, तव्हांजो फेस होॾां हूंदो, हथ पिया हलंदा आङुरियूं। अच्छा, उहो त वरी प्रैक्टिस सां ईअं थींदो आहे। माण्हू ॾिसी करे, असां जहिड़ो ॾिसी करे वॼाईंदो आहे, पर हिकिड़ो जेके बिल्कुलु ओके टेकन उहे त बसि ईअं ॾिसंदा ई कोन्हनि, बाजो पियो हलंदो आहे। सही। तव्हां वटि कोई ईंदो आहे जेको चवे त मूंखे राग सेखारियो या मूंखे कुझु सेखारियो, मूंखे म्यूज़िक में आणियो अॻिते? बिल्कुलु ईंदा आहिनि। पोइ मां वरी उन्हनि खे अकेडमी आहे उस्ताद तालिब हुसैन जी, ॾाढा ज़बरदस्त बैंजो प्लेयर आहिनि, मां होॾे मोकिलंदो आहियां। मां चयो हुन वटि उस्ताद। ज़बरदस्त, तमामु सुठी ॻाल्हि आहे। और पहिरीं असां कंबाइन अकेडमी बि खोलीसीं गॾिजी, पोइ वरी थोरो पोस्टपोन थी वई, वरी हाणे अकेडमी अलॻि सां उस्ताद तालिब जी आहे, उते मोकिलंदो आहियां मां। अच्छा, मां बि उहो पर्सनली सोचियो आहे त मां कोई अकेडमी खोलियां जिथे हर इंस्ट्रूमेंट सेखारियो वञे, उस्ताद बि हुजनि। त इहो इलाही घटि आहे हिते। ऐं बिल्कुलु, ऐं तव्हां मुंहिंजो साथ ॾींदो ऐं तव्हां बि ॾींदो शोभी भाई? न ॾींदो मां ज़ोर सां। हाज़िर आहियूं असां, बिल्कुलु हर वक़्तु। बिल्कुलु, ऐं थैंक यू। जेके अहिड़े कमु करणु चाहींदा हुन सां बिल्कुलु हिकिड़ो क़दम अॻिते हूंदा, बाबा हाज़िर अचो। बिल्कुलु, ऐं मूंखे ख़बर आहे, मतलब मुंहिंजी पूरी टीम ही मूंसां गॾु आहे, तव्हां हमेशह गॾु रहंदो। तो शोभी भाई, आपके पास आते हैं स्टूडेंट्स म्यूजिक इंस्ट्रूमेंट्स सीखने या सिंगिंग के हवाले से? असल में पहली बात तो ये कि मैं खुद भी अभी समझने सीखने के मराहिल में हूँ, क्योंकि काम तो बहुत दूर है। जब हम बड़े उस्तादों को सुनते हैं तो उसके बाद हमें ऐसा लगता है कि हमने कुछ नहीं किया। सही बात है। तो लेकिन ये कि मेरे स्टूडेंट्स हैं, अल्हम्दुलिल्लाह हैं, इसमें कोई शक नहीं है, और वो अच्छी जगहों पर भी हैं। अच्छा। अभी रिसेंटली एक लड़की भी है, छोटी उम्र की लड़की है, 16 साल की, डिफेंस में। वो उसको सिखाया मैं नहीं था, जाके बताया मैं नहीं था, लेकिन अब वो प्ले करती है तो मैं समझता हूँ कि वो मुझसे भी बहुत ज़्यादा अच्छा प्ले करती है। उसका एक्सेंट ये मतलब आपने इतने दिल से सिखाया कि उसने आपको वो रिजल्ट दिया। मेहनत भी जाहिर बात है उसकी। बिल्कुल ऐसा ही है, जब तक आप खुद सिंसियर नहीं होंगे अपने काम से। लेकिन मैंने इतना कहा कि फलाने शो में आ जाओ बेटा, यहाँ आ जाओ बेटा, मैंने नहीं उस्ताद जी, मैंने मतलब कमर्शियल नहीं करना, मैंने अपने लिए किया है बस। अच्छा, वेरी नाइस। और एक अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके कमर्शियल न कंदा आहिनि, घर में उहो पंहिंजी शौक़ लाइ, माना अहिड़ी आवाज़ूं पयूं जो जंहिंजो हद न आहे। बिल्कुल यही है, अहिड़ियूं आवाज़ूं पयूं है, ऐं एॾो टैलेंट आहे असां में। उसके बाद मेरी ख्वाहिश है कि वो मतलब मंजर आम पे आए। यकीन माने वो इतनी ज़बरदस्त प्लेयर हो गई पियानो की, कोई आउटस्टैंडिंग। तो आना चाहिए, आगे आना चाहिए, प्रमोट करना चाहिए हमें नए नए आर्टिस्ट को, नए नए कलाकारों को। हाणे मुझे ख्याल से आप एक सुन लेते हैं इनसे कोई कलाम। आए हुए तो फ़ायदा उठाने बिल्कुल, एग्जैक्टली। लेकिन मैं एटीएन और कशिश का बहुत थैंक्स कि वो वेरी वेल नोन हमारे पास गेस्ट आते हैं, हमें बहुत मज़ा आता है। जिन लोगों से मिलने की ख्वाहिश करते हैं वो हमारे पास बैठे। एग्जैक्टली। और एंडी शर्मा का भी ये कमाल है, थैंक्स टू एंडी भाई टू। और माशाल्लाह हमेशा मज़ा आता है हमें हर वैसे ही लोगों के पास टाइम बहुत कम है, तो ये इसी बहाने मिल लेते हैं। बिल्कुल, दोस्तों से मिल लेते हैं, कचहरी भी थी वञे, ऐं कम जो कम भी थी। हाँ बिल्कुल। बड़ा फखर है मुझको के मेरा मुर्शिद लाल है, अरे मुझे गमों की परवाह नहीं, मेरा वो ही रखता ख्याल है। दुनिया पूछती है मुझसे क्या बात दिल में छुपा के रखी है, मैंने कहा सीना चीर के देख लो, मैंने अपने मुर्शिद लाल की तस्वीर छुपा के रखी है। दुनिया सा दिल लगे ना, दुनिया सा दिल लगे ना, जीअण हिते जंजाला, असी कलंदरी आयूं, असी कलंदरी आयूं, मुर्शिद असां जो लाला, असी कलंदरी आयूं, मुर्शिद असां जो लाला। दुनिया सा दिल लगे ना, दुनिया सा दिल लगे ना, जीअण हिते जंजाला, असी कलंदरी आयूं, मुर्शिद असां जो लाला, असी कलंदरी आयूं, मुर्शिद असां जो लाला।
थींदो आ सॾ में साणी अहिड़ो आहे सेवाणी थींदो आ सॾ में साणी अहिड़ो आहे सेवाणी थींदो आ सॾ में साणी अहिड़ो आहे सेवाणी करे पूरियूं तो उम्मीदूं करे पूरियूं तो उम्मीदूं जेको असांजो सवाला असीं कलंदरी आहियूं मुर्शिद असांजो लाला असीं कलंदरी आहियूं मुर्शिद असांजो लाला दुनिया सां दिल लॻे न जीअण हिते जंजाला असीं कलंदरी आहियूं मुर्शिद असांजो लाला असीं कलंदरी आहियूं मुर्शिद असांजो लाला हर हर दिलनि जे अंदर वसंदो आहे कलंदर हर हर दिलनि जे अंदर हर हर दिलनि जे अंदर हर हर दिलनि जे अंदर वसंदो आहे कलंदर हर हर दिलनि जे अंदर वसंदो आहे कलंदर तन मन सॼो असांजो तन मन सॼो असांजो मुर्शिद में गुम ख़याला असीं कलंदरी असां कलंदरी आहियूं मुर्शिद असांजो लाला असीं कलंदरी आहियूं मुर्शिद असांजो लाला दुनिया सां दिल लॻे न जीअण हिते जंजाला असीं कलंदरी आहियूं मुर्शिद असांजो लाला असीं कलंदरी आहियूं मुर्शिद असांजो लाला राय निगम समूरी लालण त जान घोरी राय निगम समूरी लालण त जान घोरी राय निगम समूरी लालण त जान घोरी लज रखंदो आहे लालण लज रखंदो आहे लालण अहिड़ो नंगी नंग पाला असीं कलंदरी आहियूं मुर्शिद असांजो लाला असीं कलंदरी आहियूं मुर्शिद असांजो लाला दुनिया सां दिल लॻे न दुनिया सां दिल लॻे न जीअण हिते जंजाला असीं कलंदरी आहियूं मुर्शिद असांजो लाला असीं कलंदरी आहियूं मुर्शिद असांजो लाला झूले झूलेलाल जीवे मुर्शिद लाल झूले झूलेलाल जीवे मुर्शिद लाल झूले झूलेलाल जीवे मुर्शिद लाल झूले 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 वाह वाह ज़बरदस्त तव्हां असांखे Thank you. एनर्जाइज़ करे Thank you. छॾियो ऐं तमामु ख़ूबसूरत तव्हांखे बहुत बहुत ज़बरदस्त था और हम एनर्जाइज हो गए तव्हांखे धमाल पसंदि आहे वधीक ॻाइणु बिल्कुलु उन खां अलावा छा वधीक पसंदि आहे मोस्टली जेको तव्हां ॻाईंदा हुजो मतलब स्लो म्यूजिक फास्ट म्यूजिक मां फास्ट ज़्यादातर गाईंदो आहियां अच्छा वाह वाह फास्ट मूंखे पोइ त ऑडियंस झूमी वेंदा हूंदा जॾहिं तव्हां गाईंदो ई फास्ट आहियां शुरूआत ई फास्ट खां थींदी आहे अच्छा माना पोइ वरी कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि को स्लो ॿुधा त पोइ हिकु अधु को स्लो थी थो वञे त तक़रीबन माना फास्ट अच्छा फास्ट ही पसंदि आहे शुरू खां मतलब तव्हां इहो ई पंहिंजो स्टाइल रखियो बिल्कुलु ई सही अच्छा ऐं हाणे मुंहिंजे ख़्याल सां असां सेगमेंट जी तरफ़ बि हलंदासीं असां तव्हांखे वीडियो ॾेखारींदासीं स्क्रीन ते ऐं तव्हांखे उनखे जज करिणो आहे त उनमें केरु आहिनि सिंगर ऐं अच्छा ॾुखियो कमु त नथो लॻे मूंखे तव्हांजो फेस कोशिश कंदासीं छा आहे छा बिल्कुलु ऐं एंडी भाई ऐं जुनेद खे रिक्वेस्ट कंदमि त स्क्रीन ते ॾेखारनि गानो ख्वाब सारा प्यार जा से मुलाकातूं लम्हा प्यार जे इज़हार जा यादगिरियूं थी वया ख्वाब सारा प्यार जा से मुलाकातूं
देखो न। जी तव्हां स्क्रीन ते गानो ॾिठो, हाणे असांखे ॿुधायो त हुनजो सिंगर केरु हुयो? सिंगर नजफ़ अली जी ऐं जेको मॉडल अदनान गबोल ऐं छोकिरी आई थिंक कुरैशी राबिल कुरैशी आई थिंक। सही, शायदि इहो कंफर्म ना आहे पर मतिलबु इहो आहे। सही, वाह 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 वाह, माना तव्हां पहिरियों गेस खटी चुका आहियो ऐं हाणे असां ॿी वीडियो हलाईंदासीं, हुन में ॾिसूं था त केरु आहिनि सिंगर ऐं एक्टर। जी तव्हां हींअर स्क्रीन ते ॾिठो ॿियो गानो, हाणे मूंखे ॿुधायो त हुनमें केरु हुया? हे असांजो प्यारो दोस्त आहे ऐं हुनजो सॉन्ग अरबेला शहज़ाद जतोई। अल्लाह उन्हनि खे जन्नत नसीब बिल्कुलु करे। बिल्कुलु। ऐं मॉडल मूंखे ख़बर नथी पए मॉडल, हा ठीकु आहे, ख़ैर आहे, कॾहिं कॾहिं थी वेंदो आहे, नो वन इज़ परफेक्ट एक्चुअली। त वेरी नाइस, गुड गेस। थैंक यू। सिंगर खे त ऑब्वियसली तव्हां त हिकिड़ी झलक में ई सिंगर खे सुञाणे वेंदा हूंदव। अच्छा तव्हां फॉलो कंदा आहियो, मतिलबु तव्हां जॾहिं फ्री टाइम में वेठा हुजो त तव्हां सिंगर्स खे ॿुधंदा आहियो, अलॻि अलॻि सिंगर्स खे, या तव्हां कुझु मतिलबु छा ॾिसंदा आहियो हुननि में? मां ॿुधंदो न आहियां, रिकॉर्ड कंदो आहियां, बसि उन टाइम में ॿुधी था वठूं। वाह वाह वाह, बिल्कुलु। जीअं रिकॉर्डिंग थींदी आहे त जीअं तव्हांजी रिकॉर्डिंग थी फर्स्ट टाइम में ॿुधी करे मां साद भाई खे चवां थो वेरी नाइस वॉइस आहे। जी बिल्कुलु। छो त उन टाइम में अंदाज़ो लॻे थो त सिंगर केसि ताईं वेंदो ऐं उनजी केतिरी सुठी वॉइस आहे। तव्हांखे छा थो लॻे मां केसि ताईं वेंदमि? तव्हां इलाही अॻिते वेंदो इंशाअल्लाह, अगरि असां सां गॾु चओ त कमु कंदा जी टीम ठाहे करे। तव्हां पाण एतिरा प्यार करण वारा माण्हू आहियो, सभिनि खे गॾु रखण वारा माण्हू आहियो, त छो न असांजे त हमारे लिए तो ये खुशनसीबी होगी कि हम साथ में मिलके काम करें। त अच्छा मूंखे जेको शौक़ु आहे, जीअं मां तव्हांखे जो रबाब वॼाइण जो शौक़ु आहे, त केतिरे अरसे में मां सिखी सघां थी? उहो तव्हांजे मथां डिपेंड करे थो। अच्छा छो त ॾिसो न, सिखणु पढ़णु पंहिंजे हथ में आहे न। ऐं तव्हांखे टीचर लेसन ॾींदो, तव्हां यादि न कंदो त पोइ तव्हांजे हथ में आहे न, सिखणु तव्हांजे हथ में। मतिलबु जेतिरी प्रैक्टिस कंदो महीने में बि सिखी सघिजे थो। महीने में सिखी सघिजे, 5 ॾींहंनि में सिखी सघिजे थो। वाह, पोइ त बसि सुभाणे मां वठां थी ऐं मां तव्हांजे स्टूडियो ईंदमि, तव्हां मूंखे सेखारींदो। मूंखे रबाब वॼाइण नथो अचे, माफ़ कयो। म्यूज़िक कोई वॼाइण वारे खे घुराए वठंदासीं। मां तव्हांखे सिर्फ़ु वोकल करणु सेखारींदुमि। उहो ॾुखियो कमु आहे, उहो मां नथी सिखी सघां। उहो ॿुधाईंदुसि त वोकल कीअं थींदी आहे। बिल्कुलु। त जी आर सागर सां गॾु असांजी कचहरी जारी आहे। फ़िलहालु वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो, सो डोंट गो एनीवेयर, कीप वॉचिंग कशिश एंड KTN। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां सभिनी खे ॿीहर भली कार चऊं था म्यूज़िकल नाइट विद कशिश में। उम्मीद थी कयां त हमेशह वांगुरु अॼु जो प्रोग्राम बि तव्हां तमामु इंजॉय कयो हूंदो ऐं वक़्त जी चीच में ज़िंदगी जो छलो वक़्तु ईअं गुज़री वेंदो आहे, ख़बर ई न पवंदी आहे। इंसानु जेको आहे पंहिंजी ज़िंदगी में ईअं ई अॻिते वधंदो वेंदो आहे, हर रोज़ु ॾींहं गुज़रंदा वेंदा आहिनि। यू नेवर नो कि कॾहिं आख़िरी राति हुजे, त हमेशह ख़ुशि रहो, हमेशह गॾिजी रहो, हमेशह प्यार मोहबत सां रहो। प्यार जेको आहे न, इंसानु प्यार जो बुखियो हूंदो आहे, त कोशिशि कयो हिक ॿिए में हमेशह प्यार मोहबत सां रहो ऐं जेतिरो थी सघे हिक ॿिए जो ख़्यालु रखो, छो जो ज़िंदगी हिकु दफ़ो मिली आहे। दिस इज़ अ ब्यूटिफुल गिफ्ट फ्रॉम अल्लाह। ऐं हमेशह ख़ुशि रहो ऐं ईअं ई असांजे प्रोग्राम्स ॾिसंदा रहो, ईअं ई असां सां गॾिजी रहो ऐं ईअं ई GR के भी ॿुधो, शोभी भाई के भी ॿुधो। शोभी भाई आज माशाल्लाह से आपने म्यूजिक बहुत ज़बरदस्त, वैसे भी आप बहुत अच्छा बजाते हैं, लेकिन आज कुछ अलग ही बात थी, वजह क्या है? भाग मुझे लग रहा है आज आपने गौर से सुना है मेरा म्यूजिक। बड़ी गहरी बात कर दी आपने। नहीं ऐसा नहीं, नहीं मतलब हमेशा बहुत अच्छा बजाते हैं, लेकिन आज ये कि अच्छे से अच्छा ही हो। और लेकिन GR भाई से जो है ना दोस्ती है मेरी, मतलब प्यार है, हम एक साथ काम करते हैं तो एक मैच्योर अंडरस्टैंडिंग है। एग्जैक्टली, तो वो आप समझ जाते हैं कि आप किसी भी म्यूजिक से वो उनको उठा के वेरी नाइस। ऐं इहा म्यूचुअल अंडरस्टैंडिंग जेका आहे वक़्तु गुज़रण सां ई थींदी आहे। ऐं जीअं त आख़िरी ब्रेक आहे, आख़िरी आई मीन सेगमेंट आहे, तव्हां सॼा सेगमेंट खटी विया आहियो, तव्हांखे कीअं फील थो थिए?
इनाम मिलंदो? इनाम बिल्कुलु मिलंदो तव्हांखे। बिल्कुलु ज़बरदस्त, ख़ुशी बि थिए। असांजो साउंड इंजीनियर आहे आमिर, उहो तव्हांखे इनाम में ॾियूं था। ओह नो। ओह यस। ओ नो, तव्हां पहिरियों ओ नो चयो त मां उनखे कंसिडर कंदसि। तव्हांखे कीअं लॻो असां सां गॾु वक़्तु गुज़ारे? ॾाढो ज़बरदस्त, ॾाढो मज़ो आयो, एंजॉय कयोसीं ऐं ॾाढो सुठो लॻो। बिल्कुलु। ऐं मां चाहियां थी त हूअं त असां वेंदे वेंदे हिकिड़ो आख़िरी में गानो ॿुधंदा आहियूं, पर मां चाहियां थी कोई तव्हांजो फेवरेट गानो हुजे, 2 बोलनि जा जेकॾहिं तव्हां असांखे झुंगारे ॿुधायो, कोई बि पसंदीदा जेको तव्हां मोस्टली ॿुधंदा आहियो। पसंदीदा वो ॿुधाईंदुसि बाद में, पाण गॾिजी ॻाईंदासीं। उहो ई पसंदीदा। उनजे अलावा कोई बि? उहो ॿियो कोन्हे कोई बि। छो भला कोन्हे? उहो ई मुंहिंजो पसंदीदा आहे। अच्छा, गले जो छा ख़्यालु रखंदा आहियो? कीअं ख़्यालु रखंदा आहियो? मिठी शयूं, थधी शयूं खाईंदा आहियो? बिल्कुलु। बोतल बिल्कुलु न पींदो आहियां। कॾहिं खां? काफ़ी टाइम थियो बोतल पींदो ई न आहियां। अच्छा। पोइ ज़ोरी को गिची में पइजी थो वञे त पोइ 2 ढुकण हूंदा, वरना बोतल न। ऐं चांवर वग़ैरह जेके आहिनि इहे गले जे लाइ नुक़सानदेह आहिनि, चांवर त बिल्कुल न खाइजनि। जेके यंगस्टर्स आहिनि, जेके न्यूली हिन फील्ड में आहिनि, त उन्हनि खे इहा ई सलाह ॾिजे थी त चांवर न खाइनि, राइट? चांवर न खाइनि, खटाइण, इहे गले जे नुक़सान आहिनि। बोतल बर्फ़ आइस जेका ॿाहिरों मिलंदी आहे न मार्केट जी, उहा बर्फ़ त बिल्कुलु इस्तेमालु न कनि। उनजी वजह? वो ॿाहिरों जेके केमिकल्स वग़ैरह आहे उहो थींदा आहिनि, त उन सां त बिल्कुलु गले जो घर जी यूज़ घर जी भले थोरी घणी अगरि शौक़ु आहे त, वरना न करे त सुठी ॻाल्हि आहे, पर अगरि करे त सही। ऐं असांजो लास्ट सेगमेंट हूंदो आहे, असां हिकिड़ी सरप्राइज़ कॉल रखंदा आहियूं गेस्ट जे लाइ, ऐं तव्हांखे गेस्ट करिणो आहे त उहे कहिड़ा आहिनि, तव्हांजा पंहिंजा आहिनि, वेझा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो अदा? ठीकु आहियो? बिल्कुल शुक्र आहे रब जो। कीअं पई गुज़रे ज़िंदगी? ज़िंदगी जो सफ़र बिल्कुल गुज़रे पियो, दुख में या सुख में, पर सफ़र जारी आहे, पर असां बि हिम्मत न हारी आहे। वाह वाह वाह, ज़बरदस्त, तमामु गहरी ॻाल्हि कई आहे तव्हां। बसि तो के गहराई में वेंदा आहिनि, के अध में रुकिजी वेंदा आहिनि, पर ही ज़िंदगी जो सफ़र आहे, हलंदो रहंदो आहे। ऐं जेकॾहिं दोस्ती जी मां ॻाल्हि कयां त असांजो टॉपिक हुयो दोस्ती ते असां ॻाल्हायोसीं। तव्हांजी ज़िंदगी में केतिरा तव्हांजा पंहिंजा दोस्त आहिनि, बेस्ट फ्रेंड्स आहिनि? ईअं त दोस्त घणा ई आहिनि, ईअं दोस्त घणा आहिनि, केतिरे जा नाला वठां, पर जेको मुंहिंजो सफ़र जेतिरो गुज़रियो आहे, तो 2 नाला, हिकिड़ो GR सागर आहे, ऐं ॿियो हिकिड़ो दिली जिगर आहे, नालो आहे हुनजो गोविंद टिकैणी। वाह वाह, मतलब खुशनसीब आहे, तव्हांखे सुठा दोस्त मिलिया आहिनि। तमामु दोस्ती हिन दौर में अॼुकल्ह ॾिठो वञे घणी दोस्ती कमु अचे थी, ऐं कंहिंखे दोस्त सचा बि मिलनि, सचा हलनि। रत जे रिश्तनि खां वधीक दोस्त कमु ईंदा आहिनि अॼुकल्ह जे दौर में। बिल्कुलु। ऐं मां चाहींदमि त तव्हां कोई असांखे शेर ॿुधायो ताकी तव्हांजो दोस्त गैस करे सघनि त तव्हां केरु आहियो। अच्छा जी, इरशाद। सुणी सिंध सां सचो प्यार आहे। वाह। सुणी सिंध सचो सिंध सां प्यार आहे, जेको तव्हांजे ब्रोकरा में वेठल आहे उहो असांजो जिगरी यार। ओहो वाह 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 वाह, छा शेर ॿुधायो तव्हां केरु आहिनि? हे असांजो तमामु प्यारो दोस्त ऐं शाइर, आई थिंक न पर बल्कि 100% सुजल जुमनानी साहब आहे। जी बिल्कुलु, तव्हां एग्ज़ैक्टली, तव्हां बिल्कुलु सही गैस कयो। हिक ॿिए सां थोरो ॻाल्हायो, असां बि ॿुधूं तव्हांजी कचहरी। सुजल भाउ छा हाल आहे? ख़ुशि आहियो? तव्हां ठीकु आहियो? बिल्कुलु, उम्मीद तव्हां बि ठीकु आहियो। बिल्कुलु, असां फुरपाश आहियूं, पुरपाश बाक़ाइदे चिल। बिल्कुलु, असां ॿुधो तव्हांजे प्रोग्राम में वेठल आहियो ऐं तमामु घणी ख़ुशी बि थी ऐं दिलि हैप्पी बि थी। वाह वाह। मगर इन प्रोग्राम या मैसेज को नंढड़ो ॾींदुसि। जी जी बिल्कुलु। तव्हां त स्टडी में घणे सालनि जी ॻाल्हि, तव्हां रिकॉर्डर हो, हुन खां पोइ तव्हां सिंगिंग में आहियो ऐं तमामु तव्हां सुठो ॻायो था। ऐं ॿी ॻाल्हि इहा त असांजे कोहिस्तान में तव्हां छेरनि जे लाॾनि जे हिसाब तमामु फेमस आहियो, तमामु घणो फेमस आहियो, ऐं सिंधी त तव्हांजी असांखे वणंदी आहे, आवाज़ तव्हां तमामु प्यारो आहे, ऐं अॼु तव्हांखे हिन प्रोग्राम में लाइव ॻाल्हाईंदे ऐं तमामु घणी ख़ुशी बि थिए थी ऐं मज़ो बि अचे थो। महिरबानी, तव्हांजी वॾी महिरबानी। एॾो प्यारु ॾियो था, एॾो कुर्ब ॾियो था। असां त पाण जिगरी आहियूं न। बिल्कुलु, उहो त जिगरी आहियूं। थैंक यू सो मच, तव्हां कॉल ते आयो, असांखे तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। ईअं ई तव्हां सिंध जे लाइ शाइरी कंदा रहो, ऐं छो न वेंदे वेंदे कोई हिकिड़ो शेर असांखे ॿुधाईंदा वञो।
अच्छा जी जी हाँ जी भले तव्हांजे प्रोग्राम में ॻाल्हाइण में मज़ो थियो, तव्हांजे प्रोग्राम में ॻाल्हाइण सां मज़ो अची वियो, ॼण त को नेणनि में नशो अची वियो। वाह 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 ये हूंदा आहिनि शाइर जेके एट अ टाइम तव्हांखे शाइरी ॿुधाइनि। तमामु वॾी महिरबानी, अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, हमेशह ख़ुशि रहो ऐं दोस्तनि सां गॾु ऐं फैमिली सां गॾु रहो। थैंक यू सो मच। थैंक यू जी। तव्हांजा दोस्त हरफन मौला आहिनि, मतिलबु उन्हनि फौरन ई शेर ठाहे छॾियो। ज़बरदस्त ज़बरदस्त ऐं तमामु सुठो लॻो उन्हनि सां कचहरी करे, उन्हनि सां ॻाल्हाए। तव्हांजा केतिरा पुराणा दोस्त आहिनि? तक़रीबन 12 साल खां अच्छा माशाल्लाह। त तव्हां शाइरी बि तव्हांखे करे ॾींदा शाइरी आहिनि? बि जीअं चवंदा न सहरा लाॾा जेके शादियुनि में नालनि सां गॾु, त तक़रीबन मां जाम गाईंदो आहियां नालनि सां गॾु। अच्छा। कंहिं मतिलबु फैमिली जा नेम्स हूंदा आहिनि उन्हनि जे मथां गानो। वाह वाह ज़बरदस्त। इहो त मतिलबु कास्ट ते गाईंदा आहियो तव्हां? जी हाँ, जीअं कंहिं फैमिली में शादी आहे, भाई मुंहिंजो घोट जी शादी आहे, उन घोट जो नालो माउ पीउ जो, जीअं सिस्टर माना मामा चाचा मतिलबु एट अ टाइम तव्हां प्रैक्टिस करे ज़बरदस्त। ऐं हाणे मुंहिंजे ख्याल सां प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे, पर असां वरी तव्हां सां गॾु अॻिले हफ़्ते मौजूदु हूंदासीं। ऐं हींअर जेको आहे मां चाहींदमि त तव्हां कोई शॉर्ट मैसेज पंहिंजे व्यूअर्स लाइ ॾियणु चाहियो त? बसि अॼु जेको सेगमेंट दोस्ती जो आहे, त जेके बि दोस्त जंहिंसां दोस्ती रखियल आहे, सो उहे दोस्त मुख़लिस हुजनि ऐं उन दोस्त जो बिल्कुलु ख़्यालु रखनि। इहो न सोचनि त यार हिन सां दोस्ती आहे, हीअ मूं ते ट्रस्ट करे थो, पर हिन जे पेट पोयां छुरो गोबे छॾूं। सो इहो बिल्कुलु ने दोस्त न करे त सुठी ॻाल्हि आहे, ऐं दोस्त सां दोस्ती में रहे। माशाल्लाह बिल्कुलु बिल्कुलु। त इन ई ख़ूबसूरत मैसेज सां असां पंहिंजे प्रोग्राम खे पुॼाणी ते पहुचायूं था। शोभी भाई ऐं आमिर भाई, अमानुल्ला ऐं असां सां गॾु जॉन आहिनि, ऐं एंडी भाई आहिनि, नोमान आहिनि, जुनैद आहिनि। माशाल्लाह इलाही वॾी टीम आहे असांजी। ऐं नाला वठंदमि त पूरी राति गुज़री वेंदी, पर नाला न खुटंदा माशाल्लाह सां। अलाह अञा बरकत ॾे कीर्तियुनि खे ऐं कशिश खे। त इंशाल्लाह वरी गॾु रहंदासीं। पंहिंजो ख़्यालु रखिजो, पंहिंजे घर वारनि जो ख़्यालु रखिजो, हमेशह ख़ुशि रहो। वेंदे वेंदे असां हिकिड़ो गानो ज़रूरु ॿुधंदासीं। ये हसी ज़िंदगी गुज़री वई, ख्वाब हो या हवा का खबर ही न पई। जिंदगी गुजरी वही, ख्वाब हो या हवा का खबर ही न पई। ये हसी जिंदगी गुजरी वही, ख्वाब हो या हवा का खबर ही न पई। तू अभी चाहो डई थोरो बेसाओ डई, ओ पिरी इहे वई का खबर ही न पई। ई हसी जिंदगी सुनिया घर ऐं घिटियूं महबूब बिना, केतिरा ख्वाब पूरा न थिया अञा। ॼण त थर जी धरतीअ ते सनी बूंद वसी, का खबर ही न पई। ई हसी जिंदगी गुजरी वही, ख्वाब हो या हवा का खबर ही न पई। ये हसी जिंदगी
वासूं त हो ॾाढो यार मज़ो दुख ॾाढो थियो जे जोड़ टुटो मोकिलाए मुखां खिलंदे रोंदे अलविदा वई चई का ख़बर ही न पई ई हसी ज़िंदगी गुज़री वई ख्वाब हो या हवा का खबर ही न पई ई हसी ज़िंदगी